रब्बिश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। असांजो अॼोको दर्स हिकु ख़ासि दर्स आहे जंहिंजो मौज़ू आहे त वसीलो छा आहे, कहिड़ो वसीलो क़ुरान हदीस जी रोशनी में जाइज़ आहे ऐं उहो कहिड़ो वसीलो आहे जेको नाजाइज़ आहे, जंहिंजा क़ुरान हदीस में दलाइल मौजूद नाहिनि। अॼोकी तक़रीर जो पस मंज़र ही आहे, तक़रीबन 6 या 7 ॾींहं अॻु में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो हिकु क्लिप अपलोड थियो जंहिंजो मौज़ू हो त अल्लाह ताला दुआ क़बूल करण जे लाइ के वसीले जो मुहताज नाहे। इहो क्लिप तमामु घणो हलियो आहे ऐं आऊं सम्झां थो त शायदि 1,40,000 खां मथे माण्हू मुंहिंजे पेज ते ॾिसी चुका आहिनि। माण्हुनि जा मुख़्तलिफ़ रिस्पॉन्स मिलिया आहिनि। वॾे तादाद में दोस्तनि अल्हम्दुलिल्लाह उनखे पसंदि कयो आहे ऐं उन्हनि पसंदि जे लाइ हज़ारनि जी तादाद में लाइक्स जेके ॾिना आहिनि। ॿियो तबको उहो आहे जंहिं इन ई क्लिप खे पसंदि कोन कयो, उन्हनि मुंहिंजे मौक़िफ़ जो रद्द कयो ऐं पंहिंजे तरफ़ां कुझु दलाइल पेश कया आहिनि। उन्हनि दलाइल जो जाइज़ो इंशा अल्लाह ताला आऊं अॼोकी तक़रीर में मुकम्मल तौर ते अल्लाह जी तौफ़ीक़ सां वठण वारो आहियां। ऐं टियों तबको उहो हो जंहिं वटि को बि जवाब ऐं दलील कोन हो, उन्हनि सिर्फ़ गार गंद कई। गार गंद करण जीअं तव्हां सम्झो था मुनाफ़िक़ इंसान जी निशानियुनि मंझां हिकु अहम निशानी आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो जंहिं माण्हू में 4 ॻाल्हियूं हूंदियूं उहो मुनाफ़िक़ आहे ऐं जेकॾहिं का हिकु ख़सलत उन जे अंदरि उन्हनि 4 मां मौजूद हूंदी त उन में निफ़ाक़ जी या मुनाफ़िक़त जी ख़सलत आहे। उन में हिकु आहे इज़ा ख़ासम फजर, जॾहिं झेड़ो कंदो आहे या बहस मुबाहिसो कंदो आहे त गार गंद कंदो आहे। त गार गंद करण वारे जे अंदरि मुनाफ़िक़त जी निशानी बि मौजूदु आहे। उन सां गॾो साबित करे थो त दलाइल जे मैदान में यतीम आहे, दलाइल जे मैदान में वांझेल आहे ऐं दलाइल न हुजण जे करे हू मजबूर आहे जो गार गंद करे। पर जॾहिं इंसान खे दीन जे रस्ते में गार गंद कई वञे त क़यामत ते ॾींहुं उन जो बि वॾो अजर मिलण वारो आहे इंशा अल्लाह। पाण सुगरा फरमाइनि था हिकिड़ो माण्हू क़यामत ते ॾींहुं अल्लाह जे साम्हूं पेश थींदो। हदीस सही मुस्लिम जी, उन सां गॾु नमाज़ूं बि हूंदियूं, रोज़ा बि हूंदा, ज़कात बि हूंदी, माना हू मुस्लमान हूंदो। पर जॾहिं अल्लाह जे साम्हूं पेश थींदो क़यामत ते ॾींहुं, पाण सुगरा फरमाइनि था वक़द शतम हाज़ा वक़ज़फ़ हाज़ा वअकल माल हाज़ा वसफ़क दम हाज़ा वज़रब हाज़ा। पाण 5 शयूं ॻणाइनि था। पहिरीं शइ त हुन दुनिया में कंहिंखे गार गंद कई हूंदी,
कंहिं ते हुन बोतान हयो हूंदो, कंहिंजो हुन माल खाधो हूंदो, कंहिंजो हुन रत वायो हूंदो ऐं कंहिंखे हुन धक कयो हूंदो। हाणे क़यामत ॾींहुं अल्लाह हिसाब किताब कीअं वठंदो? उन ई ज़ालिम खां संदसि नेकियूं वरतियूं वेंदियूं। वेही सोचो केॾो बदनसीबो इंसान आहे जो उन ॾींहुं इंसान हिकु हिकु नेकी लाइ वाझाईंदो, हिन खां नेकियूं खसियूं वेंदियूं ऐं कंहिंखे ॾिनियूं वेंदियूं? बिल फर्दुनि जंहिंखे गार गंद कई आहे, त जंहिंखे गार गंद दुनिया में कई हूंदाई हिन जूं नेकियूं खसे उन जे हवाले कयूं वेंदियूं। त अल्लाह जे पारां ॾिसो कहिड़ो एतमाम थींदो। ही ज़ालिम सम्झे पियो त आऊं चङो कमु पियो करियां, पर पाण तबाही जे रस्ते ते वञे पियो, जहन्नम जे रस्ते ते वञे पियो। पाण सुगरा फरमाइनि था हिन खां नेकियूं खसे, मज़लूम जे हवाले कबियूं, जंहिंखे न गार गंद कई हूंदी, पर हिसाब किताब बराबरि न थींदो। पाण फरमाइनि था पोइ छा थींदो त मज़लूम जंहिंखे न तकलीफ़ पहुचाई हुई उन जा गुनाह लाइ हिन जे सिर ते रखिया वेंदा। हाणे छा थींदो? पंहिंजियूं नेकियूं ख़तम, पंहिंजा गुनाह अॻ में मौजूदु हुआ, मथां वरी जे मुस्लमान भाउ खे ईज़ायो हो उन जा गुनाह बि हिन जे सिर ते ईंदा। सुम तुरिह फिन्नार, उन खां पोइ उनखे गिहले मलाइक जहन्नम में उछलाईंदा। वेही सोचिन जेके गार गंद कनि था जहन्नम जे रस्ते ते हली रहिया आहिनि, पंहिंजी तबाही करे रहिया आहिनि ऐं सबूत ॾेई रहिया आहिनि त इहे दलाल जे मैदान में निंधड़का आहिनि, वांझियल आहिनि, यतीम आहिनि। तंहिंजे करे अहिड़नि माण्हुनि खे जवाब ॾियण जी का ज़रूरत ई कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह अहले हक़ जी निशानी आहे असां अॼु ताईं कॾहिं कंहिंखे गार गंद न कई आहे, पंहिंजी कंहिं बि तकरीर जे अंदरि, पंहिंजे कंहिं बि क्लिप जे अंदरि। इन जे करे जो असां वटि हक़ आहे, हक़ वारो गार गंद न कंदो आहे। गार गंद उहो कंदो आहे जेको बातिल ते हुजे, निंधड़को हुजे दलाल जे मैदान में। त मुंहिंजी तकरीर जो मौज़ू छा हो त अल्लाह ताला दुआ क़बूल करण जे लाइ के वास्ते वसीले तुफ़ैल या मुहाबे जो मोहताज कोन्हे। ऐं इहा ॻाल्हि 100% दुरुस्त आहे, 100% इहा ॻाल्हि सही आहे। छाजे करे जो रब्बुल आलमीन क़ुरान मजीद में जिते असांखे दुआ घुरण जो हुकुम ॾिनो आहे उते इहो बि चयो अथसि मूंखां ई दुआऊं घुर। फरमायाई सूरत बकरा जी आयत नंबर 186 अल्लाह ताला फरमाए तो वैज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीबु दावत दाए ज़ा दान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। पैगंबर जॾहिं तोखां मुंहिंजा बाना पुछनि मुंहिंजे बारे में, चओ त आऊं करीब आहियां, आऊं पुकारण वारे जी पुकार खे ॿुधां थो, केर बि हुजे। इज़ा दान, जॾहिं मूंखे पुकारे थो आऊं उन जी पुकार ॿुधां थो, क़बूल करियां थो। हाणे ते रब्बुल आलमीन को शर्त लॻायो, शर्त लॻाया न त कंहिंजे तुफ़ैल मुहाबे वास्ते फरमाई मूंखां दुआऊं घुरो, उदऊनी अस्तजिब लकुम, मूंखां दुआऊं घुरो ऐं तव्हां जूं दुआऊं क़बूल कंदुसि। ऐं टी जॻह ते फरमाई अम्मन युजीबुल मुज़तर इज़ा दआ व यक्शिफु सू, उहो केरु आहे जेको बेक़रार जी दुआ ॿुधे ऐं उन जी तकलीफ़ खे दूर करे। अल्लाह खां सवाइ को बि कोन्हे ऐं रब्बुल आलमीन दुआ क़बूल करण जे लाइ कंहिं वास्ते वसीले तुफ़ैल ऐं मुहाबे जो मोहताज न आहे। अॻिते आउं ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह त हिकिड़ो वसीलो अहिड़ो बि आहे, आदीस क़ुरान मञा दुआ जे लाइ 3 वसीला साबित आहिनि, उहे अचनि पिया। क़ुरान हदीस मुताले मञा असांखे मालूम थिए थो त 3 अहिड़ा वसीला आहिनि दुआ जे अंदरि जेके साबित आहिनि। ऐं अॻियां हली बयानु कंदुसि, पर सभ खां पहिरीं त अल्लाह ताला दुआ जी क़बूलियत जे लाइ वास्ते वसीले जो मोहताज कोन्हे।
हू डायरेक्ट दुआ बि क़बूल करे सघे थो ऐं करे थो। ॾिसो अल्लाह ताला क़ुर में फरमायो, अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे अल गनी। अल गनी जी माना छा आहे? बेपरवाह। हुनखे कंहिंजी परवाह कोन्हे। यादि रखी छॾियो, अल्लाह अल गनी आहे। ऐं क़ुर मजीद में छा फरमायाई? सूरह फातिर जे अंदरि, या अय्युहन्नास अंतुमुल फुक़राउ इलल्लाह वल्लाहु वल गनियुल हमीद। ऐं इंसानो, तव्हीं सभ जा सभ अल्लाह जे आॾो मोहताज आहियो। अल्लाह अल गनी आहे, बेपरवाह आहे, ऐं उहो हमीद आहे, माना साराहींदा। हू कंहिंजो मोहताज कोन्हे। तव्हीं सभ जा सभ अल्लाह जे आॾो मोहताज आहियो। ऐं तव्हां ॾिसो, आम माण्हू ते छा क़ुर हदीस मां दलाइल मिलनि था, पैगंबर बि अल्लाह जे आॾो मोहताज आहिनि। पहिरियों मिसाल, मूसा अलैहिस्सलाम, सूरह कसस आयत नंबर 24, वञे पियो मिस्र खां मदियन, वण जी छां में अची बीठो आहे। हाणे अल्लाह खां दुआ घुरे थो, रब इन्नी लिमा अंज़लत इलैया मिन खैरिन फ़क़ीर। ऐं मुंहिंजा परवरदिगार, जेके नेमतूं तो मूं ते कयूं आहिनि, आउं उन्हनि जो मोहताज फ़क़ीर आहियां। केरु पियो चवे? मूसा अलैहिस्सलाम जहिड़ो अज़ीम पैगंबर चवे पियो, फ़क़ीर आहियां तुंहिंजे आॾो, या अल्लाह मोहताज आहियां। ही नस्से क़ुरानी आहे, क़ुर मजीद जी आयत आहे। ऐं तव्हां ॾिसो, अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हदीस अबू दाऊद जी 1173 नंबर सही सनद सां पाण आया आहिनि सहाबा खे मींहं निमाज़ पढ़ाइण, सलात इस्तिस्का। ख़ुतबो ॾियनि था, ख़ुतबे जे अंदरि विच वारा लफ़्ज़ आहिनि, अंतल गनियो व नहनुल फुकरा। ऐं अल्लाह, तूं अल गनी आई, बेपरवाह आई, असीं सभ जा सभ फ़क़ीर आहियूं, मोहताज आहियूं। केरु पियो चवे? अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर, सुनन नबी दाऊद 1173 नंबर हदीस। माना अल्लाह जे साम्हूं पैगंबर बि मोहताज। आम इंसान त परे रहिया, पैगंबर बि मोहताज। अल्लाह जो हिकिड़ो नालो आहे असमद। असमद उहो नालो आहे जेको क़ुर मजीद में सिर्फ़ हिकु दफ़ो इस्तेमालु थियो आहे। सूरह इख़लास जे अंदरि अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाहुस्समद। अल्लाह असमद आहे। आम तौर ते पाण तर्जुमो कंदा आहियूं बेनियाज़, लेकिन इमाम कुर्तुबी, इमाम शौकानी, अल्लामा आलूसी, इमाम बैज़ावी, उन्हनि कौल आंदो आहे सैयदना अबू हुरैरा जो, त असमद अरबी में उनखे चइबो आहे इन्नहुल मुस्तगनी अन कुल्ल अहदिन वल मुहताज इलैहि कुल्लु अहदिन। अल्लाहु अकबर। सैयदना अबू हुरैरा चवे थो, असमद उनखे चइबो आहे जेको सभिनी खां बेपरवाह हुजे, मुस्तगनी हुजे, ऐं ॿिया सभ जा सभ उन जा मोहताज हुजनि। हू कंहिंजो मोहताज न हुजे, मुस्तगनी हुजे, बेपरवाह हुजे। वल मोहताज इलैहि कुल्लु अहदिन, ॿिया सभ जा सभ उन जा मोहताज हुजनि। इहा माना असमद जी। कॾहिं पाण खे इहा माना ॿुधण जे लाइ मिली? बार बार क़ुर पढ़ंदा आहियूं, कॾहिं सूरह इख़लास पढ़ंदे इहा माना ज़हन में आई त असमद जी ही माना बि आहे। हू कंहिंजो मोहताज कोन्हे, सभिनी खां मुस्तगनी आहे, ॿिया सभ जा सभ हुन जा मोहताज आहिनि। ऐं ॾिसो हुनजो शान। शान छा आहे? इब्राहिम सूरत 8 नंबर आयत, मूसा अलैहिस्सलाम चवे पियो, छा पियो चवे? इन तकफुरु अंतुम वमन फिल अर्ज़ि जमीअन फ़इन्नल्लाह लग़नियुन हमीद। चवे पियो, तव्हां सभ जा सभ जेकॾहिं तव्हां कुफर करियो, ऐं जेके बि धरती में आहिनि सभु कुफर कनि। धरती में जेके बि आहिनि ज़मीन ते उहे सभु कुफर कनि, तव्हां बि कुफर करियो। छा अल्लाह जी शान में का कमी थींदी? फरमाई फ़इन्नल्लाह लग़नियुन, बेशक अल्लाह ताला बेपरवाह है, हमीद आहे, सारायल आहे। मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, हदीस में आहे
दुनिया जा सब इंसान अल्लाह जा नाफरमान थी वजन रब जे शान में का कमी कोन थी। दुनिया जा सब इंसान नेक तरीन इंसान बनजी वजन अल्लाह जे शान में इजाफो कोन थी। तू अगे ही सारा इला अगे ही हमीदा पूरी धरती ते रहण वारा जेकरे काफिर थी वजन अल्लाह ताला जे शान में का कमी कोन थी। हाने जेको अल गनी आहे बेपरवाह याद रखो चाहे तो पैगंबर जी दुआ न कबूल करे, चाहे पंहिंजी हकीर मखलूक हिकड़ी माकोड़ी आए उनकी दुआ कबूल करे वठे। ऐं दलाल ॾियां थो सब खां पहिरीं पंहिंजे पैगंबर जी दुआ कबूल कोन कयाई। पैगंबर कहिड़ो नूह अलैहिस्सलाम जे 950 साल तबलीग कई। सूरह हूद में 25 नंबर आयत खां वठी 47 नंबर आयत ताईं अल्लाह वाक़ियो बयान फरमायो आहे। तबलीग कयाई 950 साल। याद रखो पैगंबर हथ में हिदायत कोने, ज़ाल मुसलमान कोन थी, पुट मुसलमान कोन थियो। ज़ाल मुसलमान कोन थी, पुट मुसलमान कोन थियो। जॾहिं अल्लाह जो अज़ाब आयो पुट साम्हूं अखियुनि जे गर्क थियो, अल्लाह खां दुआ घुरे थो, मुंहिंजा रब मुंहिंजे पुट खे बचाए वठ, तू आकमुल आकमीन आहीं, तुंहिंजो वाइदो सचो आहे। नूह अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी। खोलियो क़ुरान, छा रब नूह अलैहिस्सलाम जी दुआ खे क़बूल कयो? जेके चओ था न त नऊज़ बिल्लाह अल्लाह बुज़ुर्गनि जे ॾाढो मजबूर आहे, छा चवंदा आहिनि असांजी नऊज़ बिल्लाह अल्लाह ॿुधे कोन थो, हिननि जी टारे कोन थो। इन जे करे त वास्ता वसीला वरता वञनि था न, समझनि था रब असांजी कोन ॿुधंदो, हिननि बुज़ुर्गनि जी कोन टारींदो। पैगंबर बुज़ुर्ग कोन्हे, 950 साल तबलीग करण वारो बुज़ुर्ग कोन्हे। रब दुआ कबूल कई। दुआ कबूल करण त परे जी ॻाल्हि आहे, अल्लाह तंबीह कई पंहिंजे पैगंबर खे। खोलियो सूरह हूद, या नूह इन्नहु लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैर सालिह फला तसअलनी मा लैस लक बिही इल्म इन्नी आइज़ुक अन तकून मिनल जाहिलीन। ऐं नूह ही तुंहिंजो पुटु तुंहिंजे इल्म जा न आहे, मूंखां अहिड़ा सुवाल न कर जंहिंजी तोखे ॼाण कोन्हे। तोखे नसीहत करियां थो मतां जाहिलनि मज़ा न थी वञी। अल्लाह तंबीह कई, दुआ कबूल भी कोन कयाई। ये अल्लाह जो प्यारो पैगंबर आहे, 950 साल तबलीग करण वारो, अल्लाह ताला दुआ कबूल कोन कई। अचो अल्लाह जे बाननि में सब खां अफज़ल केरु आहे? मुहम्मद रसूलुल्लाह। सब खां अफज़ल। आऊं 4 हवाला मिसाल पेश करियां थो जॾहिं अल्लाह पंहिंजे पैगंबर जी दुआ खे क़बूल कोन कयो। 4 मिसाल। पहिरीं ॻाल्हि अल्लाह ताला फरमाए थो सूरह तौबा जे अंदरि आयत नंबर 80। उन ज़माने में ही तौबा जेका सूरत आहे घणो करे इन जे अंदरि मुनाफ़िकनि जो रद्द कयो वियो आहे। जेके मुनाफ़िक मदीने में रहंदड़ हुआ, ॿाहिरि जेके रहंदड़ हुआ, उन्हनि जो रद्द कयो वियो आहे। अल्लाह ताला छा थो फरमाए पंहिंजे पैगंबर खे त इन्हनि मुनाफ़िकनि जे बारे में इस्तग़फिर लहुम औ ला तस्तग़फिर लहुम इन तस्तग़फिर लहुम 70 मरतन फलन यग़फिर अल्लाहु लहुम। पैगंबर इन्हनि मुनाफ़िकनि जे लाइ तू इस्तिग़फार करी या न करी, माफ़ी जी दुआ घुरी या न घुरी, पर जेकॾहिं 70 दफ़ा बि घुरंदे अल्लाह हरगिज़ इन्हनि खे माफ़ करण वारो न आहे। हीअ मुंहिंजो परवरदिगार पंहिंजे आख़िरी पैगंबर खे बि चयाई 70 दफ़ा बि जेकॾहिं घुरंदे अल्लाह इन्हनि मुनाफ़िकनि खे माफ़ करण वारो न आहे। सूरह तौबा आयत नंबर 80। उन खां पोइ ॾिसो अल्लाह जे नबी सही बुखारी हदीस नंबर 1366, मुस्लिम जी 2400, अब्दुल्लाह बिन उबई मोह, ख़बर अथव केरु आहे? रईसुल मुनाफ़िकीन, मुनाफ़िकनि जो सरदार, आम मुनाफ़िक न। जॾहिं मोह त पुट अब्दुल्ला अल्लाह जे नबी खे चयो त मुंहिंजे पीउ जी जनाज़े नमाज़ पढ़ायो ऐं पंहिंजी कमीस ॾियो त हुनखे कफ़न तौरु ॾिनी वञे। पान सुगुरन नमाज़ जनाज़ा पढ़ाई। नमाज़ जनाज़ा जे अंदरि मैयत ला दुआ घुरबी आहे। अल्लाह जे रसूल नमाज़ जनाज़ा पढ़ाई।
छा अब्दुल्ला बिन उबई बख्शजी हो न, बल्कि कुरान चवे तो मुनाफिक जन्नम जे सब खां हेठे तबके जे अंदर है। ही तो रईसुल मुनाफिकीन आ। जनाज़े निमाज पढ़ण खां पोइ बि अल्लाह ताला अब्दुल्ला बिन उबई खे कोन बख्शियो। ॿियो मिसाल, टियों मिसाल मुस्नद अहमद 52 जिल्दनि जे अंदर मूं वटि नुस्ख़ो मौजूद आहे शेख शोएब अल अर्नाऊत जी तहक़ीक़ सां। हदीस नंबर 5674। जंग ओहद में अल्लाह जे नबी खे धक लगा, पान सगोरन टे जेके काफ़िर हुआ तिन जा नाला वठी मथन बददुआ कई। नाला कहिड़ा? हारिस बिन हिशाम, सुहेल बिन अमर, सफ़वान बिन उमैया। टे काफ़िर, टिनी जा नाला वठी अल्लाह जे पैगंबर बददुआ कई, पर नतीजो छा निकितो? मुस्नद अहमद खोले ॾिसो, शेख शोएब अल अर्नाऊत चवे थो ही हदीस सही आहे। टेई ॼणा मुसलमान थी विया, टिनी ॼणनि खे अल्लाह तौबा जी तौफ़ीक़ ॾिनी। वही सोचियो, अल्लाह जे नबी बददुआ कई, लेकिन टेई ॼणा मुसलमान थी विया, टिनी खे रब तौबा जी तौफ़ीक़ ॾिनी। ही टियों मिसाल। चौथों मिसाल हदीस मुस्नद अहमद दी 12486। पाण सोरा फरमाइनि था, मूं पंहिंजी उम्मत जे लाइ अल्लाह खां 3 दुआऊं घुरियूं, 2 क़बूल थियूं, 1 क़बूल कोन थी। क़बूल जेके दुआऊं थियूं, पहिरीं दुआ त मुंहिंजी उम्मत खे या अल्लाह आम ॾुकार में कहत में मुब्तला न कजां। दुआ क़बूल थी। उम्मत सॼी कॾहिं बि कहत में मुब्तला कोन थी आहे जो ख़त्म थी वञे। या अल्लाह मुंहिंजी उम्मत ते दुश्मन ग़ालिब न अचनि। कॾहिं बि ईअं कोन थियो आहे मुसलमान मुकमल तौर ते मग़लूब थी वञनि, कॾहिं बि न। दुआ क़बूल थी। टी दुआ त मुंहिंजी उम्मत का सा टोला टोला न थिए, पाण में टोला टोला न थिए। हदीस जा लफ़्ज़न फ़अबा अलैया, अल्लाह मुंहिंजी इहा दुआ क़बूल कोन कई। अल्लाह मुंहिंजी इहा दुआ क़बूल कोन कई। असां वटि नऊज़ बिल्लाह रब जो इहो तस्वर पेश कयो वञे थो जो रब पंहिंजे बाननि जे आॾो मजबूर आहे। ही दलाल तव्हांजे साम्हूं पेश कयूं त अल्लाह कंहिंजे साम्हूं मजबूर कोन्हे। हू अल गनी आहे, असमद आहे, ॿिया सभु उन जे आॾो मजबूर आहिनि, लेकिन रब कंहिंजे आॾो मजबूर कोन्हे। अचो मिसाल ॾियां, जॾहिं दुआ क़बूल करण ते अचे थो त कंहिंजी क़बूल करे थो। सुलेमान अलैहिस्सलाम जो दौरे नबूवत ॾुकार पइजी वियो। हदीसनि जा वाला मुसन्नफ बिन अबी शैबा 29487, दारकुतनी 1779, मुस्तदरिक हाकिम पहिरियों जिल्द 325 ऐं 326 नंबर सफ़ो, किताब दुआ तबरानी 968 नंबर हदीस, ऐं शेख ज़ुबैर अली ज़ई रहमतुल्लाह अलैह इन हदीस के हसन करार ॾिनो। हदीस कहिड़ी? सुलेमान अलैहिस्सलाम जे दौरे नबूवत में ॾुकार पइजी वियो। माण्हू हली आया, साईं अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह मींहुं वसाए। अॻिते अचां पियो, दुआ जो इहो वसीलो जाइज़ आहे कि जीअरे इंसान खां उनजी ज़िंदगी में दुआ घुराइण, इहो दुआ जो वसीलो आहे। शख़्सियत जो कोन्हे, ज़ात जो कोन्हे, दुआ जो वसीलो आहे। जेकॾहिं ज़ात जो वसीलो हुजे हा न त इहे माण्हू पंहिंजे घर वेठा हुजनि हा, उतां दुआ घुरनि हा, ऐं अल्लाह सुलेमान जे मुहाबे, सुलेमान जे तुफ़ैल असां ते बरसात वसाए। हली छो अचनि हा? हली आया माना दुआ जे लाइ। जेकॾहिं दुआ जी ॻाल्हि न हुजे त घर वेठे दुआ घुरनि हा, या अल्लाह तूं असां ते बरसात वसाए, सुलेमान जे मुहाबे, सुलेमान जे तुफ़ैल, सुलेमान जे वसीले। ईअं कोन था कनि, हली आया। इहो दुआ जो वसीलो आहे जीअरे इंसान खां। पर जेकॾहिं कोई इंसान गुज़ारे वञे, हाणे उनजी क़बर ते वञी दुआ घुरण ऐन शिरक आहे, ऐन शिरक आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर जी वफ़ात खां पोइ ऐं दलील पेश करियां थो, कॾहिं को सहाबी आयो प्यारे पैगंबर खां दुआ घुरण? आहे को सही सनद सां वाक़ियो? जेकॾहिं केरु पेश कंदो इन ई स्टेज तां सलाह रद्द कंदुसि। को वाक़ियो सही सनद सां कोन्हे
तो सहाबा अल्लाह जे नबी जी वफ़ात खां पोइ संदन कबर ते मदद घुरण आया हुजनि। जंगे जमल लगी आया, जंगे सिफीन लगी आया, संदन वफ़ात थी, मसलो पैदा थियो मीरास जो, अल्लाह जे नबी खां वञी उन्हनि कबर ते पुछा कई त साईं असांजो हक़ थींदो या न, ख़लीफ़ो केरु थिए? अल्लाह जे नबी जे कबर ते विया, सुवाल कयाऊं सैयदना उस्मान जो दौरे खिलाफत केॾियूं तकलीफ़ूं आयूं, छा सैयदना उस्मान कॾहिं कबर ते वियो? सैयदना अली कॾहिं वियो? सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु कॾहिं वियो? छा वञी उन्हनि अल्लाह जे नबी खां मदद घुरी, मसाइल जो हल तलब कयो? अल्लाह जा पानो कहिड़ी ॻाल्हि था करियो? का बि सही सन सां रिवायत कोन्हे। जीअर खां दुआ घुराइण जाइज़ आहे, पर वो गुज़ारे वञे उनजी कबर ते वञी उन खां दुआ घुरण ऐन शिरक आहे, ऐन शिरक आहे। हाणे सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम हली आया, सुलेमान अलैहिस्सलाम निकितो मीं निमाज़ पढ़ाइण जे लाइ, दुआ घुरण जे लाइ। अल्लाहु अकबर। हदीस लफ़्ज़न फरा नमलतन मुस्तलक़ियतन अला ज़ारिहा राफ़ियतन क़वाइमहा इला समा। सुलेमान अलैहिस्सलाम हिकिड़ी माकुड़ी खे ॾिठो, उहा ज़मीन ते लेटियल आहे, पुठी ज़मीन सां खुतल आहे, टंगूं आसमान ना मथे आहिनि। नंढड़ी माकोड़ी खे ख़बर आहे मुंहिंजो मुश्किल कुशा बिगड़ी बनाइण वारो हाजत रवा मथे आहे, अर्श ते मुस्तवी। जेके कबर में दफ़न आहिनि, ज़मीन ते हली रहिया आहिनि, इहे मुश्किल कुशा कोन आहिनि, मुश्किल कुशा अर्श ते मुस्तवी आहे, जेको कंहिंजो मोहताज कोन्हे। नंढड़ी माकोड़ी ऐं दुआ पई घुरे। अल्लाहु अकबर। जेके चवनि था दुआ में वास्ता वसीला वठजनि, मुहाबा तुफ़ैल वठजनि, आउं पुछां थो ही माकोड़ी कंहिं यूनिवर्सिटी में पढ़ी हुई, कंहिं मदरसे जी फारिग हुई? दुआ घुरे पई। ॾिसो PhD करण वारो, MBBS करण वारो, तव्हांखे दुआ घुरण जो सलीक़ो कोन आयो। हिकिड़ी नंढड़ी माकोड़ी अल्लाह खां डायरेक्ट दुआ घुरे। हदीस चंद लफ़्ज़ मौजूद आहिनि, अल्लाहुम्मा इन्ना ख़ल्क़ुम मिन ख़ल्क़िक लैस बिना ग़िनन सुक़िया। ऐं अल्लाह असीं तुंहिंजी मख़लूक मां हिकु मख़लूक कयूं, ऐं रब असांखे तुंहिंजे पाणीअ जी मींहं जी बरसात जी ज़रूरत आहे, उनखां बेनियाज़ कोन आहियूं। नंढड़ी माकोड़ी अल्लाह खां दुआ घुरे पई। इन में कंहिंजो वास्तो आहे, कंहिंजो वसीलो आहे, कंहिंजो तुफ़ैल आहे, कंहिंजो मुहाबो आहे, ऐं अल्लाह क़बूल कई या कोन कई? हदीस लफ़्ज़नि जा मोटिया बरसात शुरू थी वई। माकोड़ी दुआ घुरे थी, अल्लाह क़बूल करे थो। अचो अञा दलील ॾियां। खोलियो क़ुरान मजीद, सूरह अनकबूत जी आयत नंबर 65। अल्लाह ताला फरमाए थो मक्के जा मुशरिक ॿेड़ियुनि में सफ़र कंदा हुआ। ॿेड़ियुनि में सफ़र कंदे कॾहिं बि तूफ़ान अची सघे थो। अल्लाह ताला फरमाए थो फ़ैज़ा रक़बू फ़िल फ़ुल्क़ि दाअुल्लाह मुख़लिसीन लहुद्दीन फ़लम्मा नज्जाहुम इलल बर्रि इज़ा हुम युशरिकून। जॾहिं ॿेड़ी में सफ़र कंदा हुआ ऐं तूफ़ान अची वेंदो हो त मके जा मुशरिक ख़ालिस अल्लाह खे पुकारींदा हुआ, पंहिंजनि कूड़नि ख़ुदानि खे न, ख़ालिस अल्लाह खे पुकारींदा हुआ। अल्लाह ताला फरमाए थो पोइ जॾहिं अल्लाह उन्हनि खे नजात ॾींदो हो, छुटकारो ॾींदो हो, ख़ुशकी त ईंदा हुआ, त पोइ वरी शिरक कंदा हुआ। इज़ा हुम युशरिकून, त पोइ उन वक़्तु वरी शिरक करणु शुरू करे छॾींदा हुआ। हाणे मूंखे ॿुधायो, ही मके जा मुशरिक ॿेड़ी में चढ़िया, दुआ कंहिंखां घुरियाऊं? अल्लाह खां। कंहिंजो वास्तो वसीलो आहे? डायरेक्ट अल्लाह खां। मुशरिक अल्लाह आफ़त टारे छॾी, दुआ क़बूल कयई। कीअं था चओ त रब्बुल आलमीन मोहताज? अस्तग़फिरुल्लाह। वास्ता वसीला जॾहिं वठूं, ही मुशरिक ऐं काफ़िर अल्लाह खां दुआ घुरनि था। क़ुरान जी आयत आहे सूरह अनकबूत 65 नंबर आयत। कॾहिं क़ुरान खोले पढ़ो त सही। एतराज़ करण वारो कॾहिं खोलियो क़ुरान मजीद, ख़बर पवे दीन छा आहे। हमेशा मौलवी ने पीरनि जे ॾटनि जे पोयां हलण वारो। 65 नंबर आयत ऐं साॻियो मज़मून अनाम 63 नंबर आयत, 64 नंबर आयत, बनी इसराइल 67 नंबर आयत, यूनुस 22-23 नंबर आयत, लुकमान 32 नंबर आयत। इन्हनि सूरतनि में इहो मज़मून तक़रीबन थोरे थोरे फ़र्क़ सां बयानु थियो आहे। मके जा मुशरिक दुआ घुरंदा हुआ ॿेड़ी में,
तूफान के दौरान अल्लाह कबूल कई या कौन कई? ही कुरान जी आयत है। अल्लाह नजात ॾिनी, खुशकी दाई ॿुधायो उन्हनि कहिड़ो वास्तो वसीलो वरितो, रब दुआ कबूल कई या कोन कई? अञा अचो हिकिड़ो अज़ीम मिसाल ॾियां। हदीसनि जो किताब नालो आहे सुनन नसाई। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तकबर खां बचाए। या अहले हदीस जी अज़मत आहे। हर ॻाल्हि दलील सां, ॾटो कोन्हे, न कि अखियूं बंदि करे पोयां हलण वारा आहियूं कंहिंजे। हर शइ हवाले सां, केॾी महिल बि तोखे दावत था ॾिसी सघी थो। मुंहिंजी लाइब्रेरी में अची हिकिड़ो हवालो कल साबित करे ॾेखार। अल्हम्दुलिल्लाह, इहो अल्लाह हक़ जी ताक़त रखी आहे। या हक़ में ताक़त आहे, बातिल कॾहिं इन मकाम ते नथो पहुची सघे। नालो आहे इकरमा बिन अबी जहल, कंहिंजो पुटु आहे अबू जहल जो। ॾिसो अल्लाह जी अज़मत, अल्लाह जी अज़मत। हिदायत नथो ॾे त पैगंबर जे चाचे खे बि हिदायत कोन मिली। अबू लहब काफ़िर थी मो। नूह अलैहिस्सलाम जो पुटु काफ़िर थी मो, ज़ाल काफ़िरा थी मुई। लूत अलैहिस्सलाम जी घरवारी मुशरिका थी मुई। इब्राहिम अलैहिस्सलाम जो पीउ मुशरिक थी मो। ऐं जॾहिं हिदायत ॾिन त अचे थो मुंहिंजो परवरदिगार फिरौन जी ज़ाल मोमिना, फिरौन जी घरवारी हेॾो वॾो काफ़िर, काफ़िर जी घरवारी मोमिना, पैगंबर जी घरवारी काफ़िरा। अल्लाह ताला जेको सुमन इकरमा बिन अबी जहल, अबू जहल जहिड़े वॾे हिकिड़े काफ़िर जो पुटु आहे। छा थियो? जॾहिं अल्लाह जे नबी मको फ़तेह कयो, सुनन नसाई हदीस नंबर 4072, पाण ऑर्डर जारी कनि था 4 मर्द ऐं 2 औरतूं, जिते बि ॾिसो उन्हनि खे क़त्ल करणो आहे, भले बैतुल्लाह जे पर्दनि खे चिंबड़ी पवनि। इकरमा खे ख़बर पई, भॼी निकितो, अची ॿेड़ी में चढ़ियो। ॿेड़ी जॾहिं विच समुंड में पहुती, तूफ़ान अची वियो। अल्लाह अकबर, केॾी ख़तरनाक सूरत हाल हूंदी। तूफ़ान अची वञे ऐं माण्हू नंढड़ी ॿेड़ी में सुवार हुजे। ॿेड़ी हलाइण वारा जेके हुआ, उन्हनि हिकिड़ी वॾी ॻाल्हि करे छॾी। हुआ त मुशरिक, चवण लॻा अख़लिसू फ़इन आलिहतकुम ला तुग़नी अनकुम हाउना शैया। ऐं ॿेड़ी वारो, हिते हिकु अल्लाह खे ख़ालिस पुकारियो, हिते तव्हांजा ख़ुदा तव्हांखे कमु कोन ईंदा। हिते ख़ालिस हिकु अल्लाह खे पुकारियो, तव्हांजा ख़ुदा तव्हांखे कमु कोन ईंदा। इकरमा उनजे दिमाग़ खे धकु लॻो, चवणु लॻो त जेकॾहिं हिते पाणी में उहो अल्लाह नजात ॾींदो त सही सिधी ॻाल्हि आहे, ख़ुश्की ते बि उहो ई अल्लाह नजात ॾींदो। मुंहिंजा रब तोसां मुंहिंजो वाइदो आहे, जेकॾहिं अॼु तो मूंखे बचायो, आउं पंहिंजो हथु तुंहिंजे प्यारे पैगंबर हथ में वञी ॾींदुसि। अल्लाह जेको तूफ़ान टरी वियो, आयो मके ऐं अल्लाह जे प्यारे पैगंबर जे हथ ते मुसलमान थी वियो। केरु हो? काफ़िर हो। काफ़िर दुआ घुरी, अल्लाह क़बूल करे वरिती। ही सुनन नसाई। त छा साबित थियो? अल्लाह अल गनी आहे, कंहिंजो मोहताज कोन्हे। चाहे त पैगंबर जी दुआ क़बूल न करे, चाहे त पंहिंजे दुश्मन जी दुआ बि क़बूल करे वठे। ला युसलु अम्मा यफ़अलु, क़ुरान में फरमाई, अल्लाह जेकी कुझु करे थो उन खां पुछी नथो सघे। अल्लाह खां पुछण वारो को आहे कोन। जीअं चाहे थी करे, चाहे त पंहिंजे दुश्मन जी दुआ क़बूल करे वठे। उन खां पोइ तव्हां ॾिसो, जेका ॻाल्हि आउं करणु पियो चाहियां, त आया वसीलो जेको आहे उहो कहिड़ो वसीलो आहे? असां इहा ॻाल्हि आउं वाज़े कंदो हलां, आयल हदीस मुतलक़न हर वसीले जा इनकारी कोन्हे, हर वसीले जा इनकारी कोन्हे। क़ुरान हदीस में जा दुआ घुरण महिल 3 क़िस्मनि जो वसीलो साबित आहे। उन वसीले जे ज़रिए दुआ घुरी सघिजे थी। पर हिकिड़ी ॻाल्हि ईअं न आहे त जेकॾहिं इन्हनि खां सवाइ दुआ घुरंदो त क़बूल कोन पवंदो। अॻु में ज़िक्र करे चुको आहियां, रब चाहे त क़बूल करे वठे, मोहताज कोन्हे। इन्हनि मां को बि वसीलो न वठे तॾहिं बि अल्लाह दुआ क़बूल करे। मुशरिक जी दुआ बि क़बूल करे वरिता, हालांकि उन्हनि को वसीलो वरितो ई कोन। कहिड़ा वसीला आहिनि? पहिरीं आहे अल्लाह ताला जे सुहिणनि नालनि जो वसीलो। तव्हीं दुआ घुरो था न, अल्लाह ताला फरमाए सूरह आराफ जे अंदर, वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा। इंसानो, रब जा सभु नाला सुहिणा आहिनि, उन्हनि सुहिणनि नालनि सां अल्लाह खां दुआ घुरो। रब पाण हुकम ॾिनो आहे।
हाँ अल्लाह जा जेके भी नाला आहिनि, दुआ घुरंदे तव्हीं नालनि जो वसीलो वठी सघो था। या रहमान इरहमनी, ऐं रहमान मूं ते रहम फरमा। या हफ़ीज़ मुंहिंजी हिफ़ाज़त फरमा। या रज़ाक़ मूंखे रिज़्क़ अता फरमा। ये अल्लाह जा सुहिणा नाला आहिनि। सुहिणनि नालनि सां अवी अल्लाह खां दुआ घुरो साबित आहे। रब जे सुहिणनि नालनि जो वसीलो साबित आहे। ऐं ॿियो कहिड़ो वसीलो साबित आहे? नेक अमलनि। दुआ घुरो था पंहिंजे के नेक अमल खे अल्लाह जे आॾो पेश करे दुआ घुरो। ॾिसो इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं इस्माइल अलैहिस्सलाम बैतुल्लाह जी तामीर पिया कनि, दीवारूं पिया खणनि, पोइ अल्लाह खां दुआ घुरनि था रब्बना वबस फीहिम रसूलन मिनहुम, ऐं अल्लाह मके वारनि जे अंदरि तूं पंहिंजो पैगंबर मबूस फरमा। पहिरीं कहिड़ो अमल कनि था? बैतुल्लाह जो दीवारूं खणनि था। इहो नेक अमल आहे या कोन्हे? अमल नेक अमल आहे न। नेक अमल करण खां पोइ अल्लाह खां दुआ घुरनि था। अहिड़े नमूने सां तव्हां हदीस बार बार ॿुधी हूंदी, 3 ॼणा गार में फासी पिया, तूफ़ान अची वियो, पत्थर अची वियो उनजे मुंहं ते। हाणे पाण में मशवरो कनि था त ॿाहिरि कीअं निकिरूं, रस्तो त को बि कोन्हे। चवनि था पाण ज़िंदगी में जेके बि नेक अमल करे चुका आहियूं अल्लाह जी रज़ा जे लाइ, हर माण्हू उथी रब जे आॾो दुआ घुरे ऐं नेक अमल जो वसीलो पेश करे। डेग में कोन थो वञा, हिकिड़े नेक अमल जो वसीलो पेश कयो। कहिड़ो नेक अमल? वालिदैन सां हुस्न सलूक, माउ पीउ सां हुस्न सलूक जो जेको माना नेक अमल आहे उनजो वसीलो पेश कयां। ॿिए अमानतदारी, ईमानदारी। मज़दूर बिना मज़दूरी जे रवानो थी चुको हो, बाद में आयो, तॾहिं जेकी कुझु हुन मां माल गॾु कयो हुआ सभु जे हवाले कयां। अमानतदारी ईमानदारी जो वसीलो पेश कयां, नेक अमल आहे। ऐं 3 माण्हू जेको वसीलो पेश कयो ज़िना न करण जो। चाचे जी धीअ खे पसंदि कंदो हो, बुछड़ाई लाइ आमादा कयां। उहा औरत वीचारी मजबूरन आमादा थी बि वई, पर जंहिं मां पुछड़ाई जो इरादो कयो तॾहिं अल्लाह जा बाना अल्लाह खां डिॼी वई। हीउ ॾकणु लॻो, उथी वियो। हाणे हिते बुछड़ाई खां बचण खे बि नेक अमल सम्झियो वियो आहे। यादि रखियो, बुछड़ाई न करण बि नेक अमल आहे, गुनाह न करण बि नेक अमल आहे। गुनाह जे लाइ तयारी करे चुको हो, अल्लाह जे ख़ौफ़ जे करे गुनाह न कयई, इहो बि नेक अमल आहे। 3 ॼणनि दुआऊं घुरियूं, अल्लाह ताला दुआ क़बूल करे वरिती। पत्थर हटी वियो। त माना सबूत छा मिलियो? तव्हां इन्हनि तरीक़नि सां दुआ घुरी सघो था। अल्लाह जे सुहिणनि नालनि जे ज़रिए नेक अमल पेश करे अल्लाह खां दुआ घुरणु जाइज़ आहे, उनजो वसीलो। ऐं टियों वसीलो कि नेक इंसान खां उनजी ज़िंदगी में दुआ घुराइण। नेक इंसान खां उनजी ज़िंदगी में दुआ घुराइण। उनजो दलील सही बुखारी हदीस 1010 सैयदना उमर बिन ख़त्ताब जो दौरे खिलाफ़त आहे। ॾुकार पइजी वियो, हली आयो अल्लाह जे प्यारे पैगंबर जे चाचे अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब वटि ऐं चयाई त अब्बास, जॾहिं अल्लाह जो प्यारो पैगंबर ज़िंदा हो असीं अल्लाह जे नबी जो वसीलो वठंदा हुआसीं, दुआ कराईंदा हुआसीं ऐं बरसाति वसंदी हुई। हाणे असीं तव्हां वटि हली आया आहियूं, तव्हां जेको सुभाणे अल्लाह खां दुआ घुरो त अल्लाह मींहुं वसाए। दुआ घुरे थो, बरसाति वठी। सबूत छा मिलियो? नेक इंसान खां उनजी ज़िंदगी में दुआ घुराइण जाइज़ आहे। पर हिते 2 नुक़्ता आहिनि जेके इंतिहाई अहम आहिनि। ॾिसो, मदीने जे अंदरि अल्लाह जे नबी जी क़बर मुबारक मौजूद हुई। सहाबा क़बर ते विया, क़बर ते वञी उन्हनि दुआ घुरी। इंतिहाई अहम पॉइंट आहे। हालांकि मदीने जे अंदरि क़बर मुबारक मौजूद आहे, सहाबा कोन विया। दुआ घुराइनि था अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब खां। ऐं ॿी ॻाल्हि, जेके चवनि था वास्ते वसीले तुफ़ैल ऐं मुहाबे दुआ जाइज़ आहे, उन्हनि खां सुवाल करियां थो, सहाबा अब्बास वटि बि न वञनि हा, रज़ी अल्लाह अन्हु वटि बि न वञनि हा, घर वेठे चवनि हा, ऐं अल्लाह असीं तुंहिंजे प्यारे पैगंबर जो मुहाबो वठूं था, तुफ़ैल वठूं था, वसीलो वठूं था, बरसाति वसाए। सहाबा इन तरीक़े सां दुआ घुरी। सोचियो इंतिहा में नुक़्तो आहे। क़बर ते कोन विया, क़बर ते कोन विया दुआ जे लाइ, सैयदना अब्बास खां दुआ घुराइनि था। ऐं ॿियो अहम नुक़्तो, घर वेठी आहे दुआ घुरनि हा।
तव्हां चओ था दुआ जो इहो तरीक़ो जाइज़ आहे, सहाबा बि घर वेठे दुआ घुरंदा, या अल्लाह मींहुं वसाए तुंहिंजे प्यारे पैगंबर जे तुफ़ैल मुहाबे वसीले, मींहुं वसाए। सहाबा इहा दुआ घुरी कोन घुरी? माना नेक इंसान खां दुआ घुराए सघिजे थी। ऐं ॿुधाईंदो हलां त बाज़ औक़ात अफ़ज़ल इंसान मफ़ज़ूल खां दुआ घुराए सघे थो। अफ़ज़ल इंसान पाण खां घटि दर्जे वारे खां दुआ घुराए सघे थो। दलील तारीख़ अबी ज़ुरा, उनजो हवालो तारीख़ इब्न असाकिर, याक़ूब फसवी जो किताब अल मारिफ़ा व तारीख़, सही सनद सां वाक़ियो छा आहे, सैयदना मुआविया रज़ी अल्लाह अन्हु दौरे ख़िलाफ़त ॾुकार पइजी वियो। मुआविया रज़ी अल्लाह अन्हु सहाबी आहे, ऐं पाण सभु ॼाणूं था सहाबी, हर सहाबी ताबई खां अफ़ज़ल आहे, हर सहाबी ताबई खां अफ़ज़ल आहे। जे प्यारे पैगंबर खे ॾिठो, उनजी सोहबत में रहियो, उनजो दर्जो आहे कोन, ॿियो इन मक़ाम ते पहुची सघे ई कोन थो। हाणे तव्हां ॾिसो दुआ कंहिंखां घुराए थो? यज़ीद बिन असवद ताबई खां। तव्हां दुआ घुरो अल्लाह मींहुं वसाए। यज़ीद बिन असवद रहमतुल्लाह अलैह ताबई आहे, दुआ घुरे थो बरसात वठी। जीअर खां दुआ घुराए थो, ऐं मफ़ज़ूल खां, पान सहाबी आहे, ताबई खां दुआ घुराए थो। अल्लाह दुआ क़बूल कई। पर ॾिसो जॾहिं मुआविया रज़ी अल्लाह अन्हु दौरे ख़िलाफ़त में ॾुकार पियो, घर वेठे चवनि हा न, या अल्लाह तूं पंहिंजे प्यारे पैगंबर जे मुहाबे असां ते बरसात वसाए, तूं फैल बरसात वसाए, उनजे वसीले बरसात वसाए। छा उन्हनि इहो तरीक़ो अपनायो? इन तरीक़े सां उन्हनि दुआ घुरी। तंहिंजे करे अल्लाह जा बानो इहे टे तरीक़ा यादि रखो, साबित आहिनि अहादीस क़ुरान में। पहिरीं वरी यादि करायां, अल्लाह जे सुहिणनि नालनि जो वसीलो दुआ में जाइज़ आहे। दलील पेश कयूं, नेक अमलनि जो वसीलो वठणु जाइज़ आहे। दलील पेश कयूं, कंहिं बि नेक इंसान खां उनजी ज़िंदगी में दुआ घुराइण, दलील पेश कयूं। लेकिन किथे बि तव्हां साबित नथा करे ॾेई सघो त सहाबा किराम दुआ में ईअं चयो हुजे त या अल्लाह तूं अल्लाह जे प्यारे पैगंबर या के ॿिए नेक इंसान जे तुफ़ैल मुहाबे वसीले असांजी तकलीफ़ दूर करे असां ते बरसात वसाए। तव्हांखे किथे बि सही सनद सां को वाक़ियो मिलंदो ई कोन। वरी के माण्हू अजीब दलील पेश कंदा आहिनि, अजीब दलील। के चवंदा आहिनि साईं पोइ तव्हां छो था चंदा वठो मस्जिद लाइ, इहो वसीलो आहे। अल्लाह जा बाना असांजे वसीले ते ॻाल्हायूं पिया, यादि रखी छॾियो वसीलो कहिड़ो, त दुआ घुरण या दुआ जी क़बूलियत जे लाइ अल्लाह वसीलनि जो मोहताज न आहे। इन ॻाल्हि ते अॼु बि क़ाइम आहियूं। रब दुआ जी क़बूलियत जे लाइ कंहिं वसीले जो मोहताज कोन्हे। दलाइल पेश करे चुको आहियां, रब चाहे त पंहिंजे दुश्मन जी दुआ क़बूल करे वठे। मुशरिकनि जी दुआऊं क़बूल कयाई, माकोड़ जी दुआ क़बूल कयाई, हू मोहताज कोन्हे। यादि रखी छॾियो, जेसि ताईं तावन जी ॻाल्हि आहे न, ही उहो वसीलो त आहे ई कोन जिते इख़्तिलाफ़ हुजे। बल्कि दलील ॾियां, अल्लाह जे नबी बि सहाबा खां तावन तलब कयो। छा चवंदे? जंग तबूक जे मौक़े ते पाण सगुरा तावन तलब कनि था या कोन था कनि? हदीस न किताब खोले ॾिस। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जॾहिं पूरो माल खणी आयो, सैयदना उमर बिन ख़त्ताब अधु माल खणी आयो, वाक़ियो यादि कोन्हे? अञा दलील पेश कयां, पाण सगोरा ईद नमाज़ पढ़ाइनि था, नमाज खां पोइ ख़वातीन वारे पासे वञनि था जिते औरतूं नमाज़ पढ़ण लाइ ईंदियूं हुयूं, उन्हनि खे अल्लाह जे रस्ते में सदके जी तरग़ीब ॾियनि था। औरतुनि पंहिंजा ज़ेवर लाइ ॾेई छॾिया। अल्लाह जे रसूल माना इहो तावन उन्हनि खां तलब कयो या कोन कयो? अञा टियों दलील हदीस आहे बुखारी शरीफ़ जी, बल्कि मुस्लिम शरीफ़ जी 2351। हिकु दफ़े हिकिड़ा तमामु मिस्कीन माण्हू अल्लाह जे रसूल वटि पहुता, पेरनि उघाड़ा, पूरा कपिड़ा पातल न हुजनि, संदन चेहरे मुबारक मुतग़य्यर थी वियो। सहाबा खे पाण ताक़ीद कनि था त हिननि सां तावन करियो। माण्हुनि वॾे माना मिक़दार में हिननि सां तावन कयो। अल्लाह जे रसूल हिन खे चयो आहे कोन चयो? छा चवंदे प्यारे पैगंबर जे बारे में? त जीअरे खां उहो तावन वठणु जेको करे सघे थो जाइज़ आहे। ज़ुल्करनैन जंहिंजो क़ुरान में किस्सो सूरह कहफ़ जे आख़िरी रुकू में मदद कोन वरिती, मदद वरिती क़ुरान में ज़िक्र आहे सूरह कहफ़ जे आख़िरी माना रुकू जे अंदरि। त इहो मसलो ज़हर बहस आहे ई कोन, इन ते को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। वरी कॾहिं कॾहिं अजीब ॻाल्हि कंदा आहिनि, सही भला ॻाल्हि ॿुधो, पोइ तव्हां माना गाॾी में छो था चढ़ो, डॉक्टर कंहिं इलाज छो था करायो,
अल्लाह जा बाना ये सब असबाब है। अल्लाह ये असबाब कायम कया आहिनि, दुनिया हले पई असबाब जे तहत। इन ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ त आहे कोन। मानी खाऊं था, मानी भी हिकिड़ो वसीलो आहे बुख खे ख़तमु करण जो। पाणी पीऊं था, उनखे ख़तमु करण जो हिकिड़ो ज़रियो वसीलो आहे। कपिड़ा पायूं था, जिस्म खे ढकण जो हिकिड़ो ज़रियो वसीलो आहे। गाॾी में चढ़ूं था, ॿिए शहर वञूं था, गाॾी हिकिड़ो वसीलो ज़रियो आहे उते पहुचाइण जो। अल्लाह नबी मोकिलिया, पैगंबर मोकिलिया, पैगंबर वसीलो आहिनि अल्लाह जा पैगाम पहुचाइण जो। अल्लाह जा पैगाम माननि ताईं पहुचाया आहिनि, उनजो वसीलो आहे। मलाइक वसीलो आहिनि, अल्लाह जा हुक्म नाफ़िज़ कनि था, अल्लाह जा हुक्म नाफ़िज़ कनि था, वसीलो आहिनि। पैगंबर अल्लाह जो पैगाम माननि ताईं पहुचाइनि था, पहुचाइण जो वसीलो आहिनि। इन मसले ते इख़्तिलाफ़ आहे कोन। ये त असबाब आहिनि जेके अल्लाह ताला दुनिया में कायम कया आहिनि। इख़्तिलाफ़ जो मसलो कहिड़ो आहे जो तव्हां चओ था त अल्लाह बिना वसीले जे दुआ ॿुधे ई कोन थो। नऊज़ बिल्लाह, तव्हां रब खे मखलूक जो मोहताज करे छॾियो। हाणे अचां थो हुनजे दलीलनि ॾांहुं। पहिरियों दलील पेश कंदा आहिनि सूरह माइदा जी आयत नंबर 35। गौर सां ॿुधजो, इंशाअल्लाह मसलो बिल्कुलु अॼु साफ़ थी वेंदो। जेके हक़ क़बूल करणो आहे कंदो, जेके नाहे क़बूल करणो उनखे त सम्झो पैगंबर बि सम्झाए कोन सघिया। असां त हक़ीर इंसान आहियूं, अल्लाह जा नबी बि सम्झाए कोन सघिया, कोन क़बूल कयो उन्हनि हक़, गुमराह थी मुआ। पाण सुगरा फरमाईंदा, मूं हिकिड़ो पैगंबर ॾिठो, वला यस्माउ अहदुन, उन सां गॾु हिकिड़ो मती कोन हो, हिकिड़ो मती कोन हो। पैगंबर तबलीग कंदो रहियो, हिकिड़े माण्हू ईमान कोन आंदो। हिदायत अल्लाह जे हथ में आहे। हाणे आयत कहिड़ी था पेश कनि, या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह, ऐ ईमान वारो अल्लाह खां डिॼो, वब्तगू इलैहिल वसीला, ऐं उन ना तलाश करियो वेझड़ाई। ऐं वसीला जो तर्जुमो वेझड़ाई करियां थो, नज़दीकी, कुर्बत। छो अॻिते दलील जो पेश करियां थो। ही वसीलो सम्झो वेठा आहिनि सिंधी उर्दू वारो। जी डॉक्टर इसरार अहमद साहब पंहिंजे बयानुल क़ुरान में चयो आहे, तफ़सीर माजिदी जे अंदरि मौलाना अब्दुल माजिद दरियाबादी मशहूर देवबंदी आलिम उन चयो आहे त हिननि माण्हुनि अरबी वारे वसीले खे सिंधी उर्दू वारो वसीलो सम्झियो आहे। ही अरबी जो वसीलो आहे, अल वसीला वसीलतुन फ़ईलतुन जे वज़न ते आहे। ही सिंधी उर्दू वारो वसीला कोन्हे। इन वसीला जी माना आहे वेझड़ाई, कुर्बत, नज़दीकी। अॻियां दलील पेश करियां थो। ते जेकर अल्लाह ताला छा थो फरमाए, ऐं अल्लाह जी वेझड़ाई तलाश करियो। ॻाल्हि टुटी वई न। अल्लाह जी वेझड़ाई छा थींदी? ईमान सां, तौहीद सां, नेक अमलनि सां। वजाहिदू फी सबीलिही, उन जे रस्ते में जिहाद करियो, लअल्लकुम तुफ़्लिहून, त जीअं तव्हां कामयाब थियो। हाणे ते पहिरियों लफ़्ज़ आहे अल वसीला, अरबी ज़बान जो लफ़्ज़ आहे, सिंधी जो कोन्हे, उर्दू जो कोन्हे। अव्हां जे साम्हूं ऐं पहिरीं अरबी जेके लुग़ात मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहिनि, 13 अरबी लुग़तूं, उन जा हवाला पेश करियां थो, तां त हुज्जत पूरी थी वञे। 13 लुग़त जा किताब, उन्हनि अल वसीला जी माना छा कई आहे। पहिरियों हवालो ग़रीबुल क़ुरान इब्न कुतैबा जो, मुफ़रदातुल क़ुरान राग़िब असवानी जो, अन-निहाया इब्नुल असीर जो, अस-सिहा जोहरी जो, अल कामूस फिरोजाबादी जो, लिसानुल अरब इब्न मंजूर जो, ताजुल अरूस मुर्तज़ा ज़बीदी जो, मुख्तारुस सिहा राजी जो, मिसबाहुल मुनीर फ़यूमी जो, अत-तारीफ़ात जुरजानी जो, मजमू बिहार अनवार ताहिर फतनी जो, अल मुंजिद लुइस मारूफ जो, ऐं अंग्रेज़ी में एडवर्ड लेंस लेक्सिकन जेको 8 जिल्दनि में अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी लाइब्रेरी मौजूद आहे। ये 13 किताब अरबी लुग़त जा बुनियादी किताब आहिनि। ये सभु लिखनि था वसीला जी माना आहे कुर्बत। हेयल कुर्बत, कुर्बत चइबो आहे वेझड़ाई खे, नज़दीकी खे। ही 13 अरबी जा किताब लुग़त जा चवनि था, वञी खोले ॾिसो। ही सिंधी वारो वसीला कोन्हे, न कि उर्दू वारो वसीला आहे। सभु चवनि था जी माना छा आहे। त हाणे अल्लामा फ़यूमी चवे थो, लफ़्ज़ ॿुधायां, चवे थो तवस्सल इला रब्बिही बिवसीलतिन, फलाणे माण्हू पंहिंजे रब ॾांहुं वसीलो कयो। माना छा? तक़र्रब इलैहि बिअमलिन, वो अल्लाह के वेझो थियो अमल करे। तक़र्रब वेझो थियो, इलैहि उन अल्लाह ॾांहुं बिअमलिन अमल करे। ये अल्लामा फ़यूमी अल मिसबाहुल मुनीर जे अंदरि चवे थो त फलाणो वेझो थियो।
तवस्सल जी माना है वेझो थियण। ही 13 अरबी जा लुगात। उन खां पोइ यादि रखी छॾियो तफ़सीर उहो ई क़बूल कयो जो सलफ़ सालिहीन जो हुजे। ऐं हिकिड़ो सहाबी उन सां गॾु तक़रीबन 6-7 ताबईन उन्हनि जो हवालो पेश करियां थो। उहे बि चवनि था त इन जी माना कुर्बत आहे। सैयदना अब्दुल्ला बिन अब्बास चवे थो त वसीला हेयल कुर्बत, इन मां मुराद वेझड़ाई आहे। इमाम मुजाहिद, अता बिन अबी रबाह, कतादा, इमाम कतादा जो कौल आहे तक़र्रबू इलैहि बिताअतिही वल अमल बिमा युर्ज़ीहि। तक़र्रबू इलैहि अल्लाह जे वेझा थियो, बिताअतिही उनजी इताअत करे, वल अमल अहिड़ा अमल करियो बिमा युर्ज़ीहि जेके रब खे राज़ी कनि। ही इमाम कतादा मशहूर ताबई इमाम आहे, 118 जे अंदरि फौत थिए थो। उहो चवे थो हिते वसीला जी माना आहे रब जी कुर्बत हासिल करियो, नेक अमल करे। इमाम हसन बसरी, इमाम अबू वाइल शकीक बिन सलमा, अब्दुल्ला बिन कसीर, इस्माइल सुद्दी, ये ताबईन आहिनि। हिकिड़ो सहाबी चवनि था माना छा आहे कुर्बत, ऐं इब्न कसीर जा लफ़्ज़ ॿुधंदा आहियो, ॾाढे टोड़ लफ़्ज़ आहिनि। हाफ़िज़ इब्न कसीर जो तफ़सीर पूरी दुनिया में मशहूर आहे। इते छा थो लिखे, ला ख़िलाफ़ बैनल मुफ़स्सिरीन फ़ीहे, इन माना जे अंदरि मुफ़स्सिरीन में को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। उहे चवनि था वसीला जी माना कुर्बत आहे, वेझड़ाई, नज़दीक। इब्न कसीर जहिड़ो अज़ीम मुफ़स्सिर छा थो चवे, मुफ़स्सिरीन दरमियान को बि इख़्तिलाफ़ कोन्हे। हाणे भले तूं हथ ठोकी पंहिंजी माना कर, तुंहिंजी माना हलंदी कोन। हीअ अरबी ज़बान आहे, तुंहिंजी मर्ज़ी कोन हलंदी। इब्न कसीर जहिड़ो मुफ़स्सिर चवे थो त इन में को बि इख़्तिलाफ़ मुफ़स्सिरीन जो कोन्हे त हिते वसीला मां मुराद कुर्बत आहे। उन खां पोइ ॿुधाईंदो हलां, हर उहा तफ़सीर जेका मुफ़स्सिरीन जे तफ़सीर जे ख़िलाफ़ आहे उहा मरदूद आहे, बातिल मरदूद आहे, रिजेक्टेड आहे, बातिल आहे। जॾहिं मुफ़स्सिरीन किराम या तफ़सीर कनि पिया, तव्हांखे कहिड़ो हक़ आहे उनजे ख़िलाफ़ वञण जो। अञा अॻिते हलां थो, जेके अरबी जा मशहूर तफ़सीर आहिनि मुंहिंजी लाइब्रेरी में, उहे 24 तफ़सीर नाला वठां थो। 24 तफ़सीर चवनि था हिते वसीला मां मुराद वेझड़ाई आहे। नाला ॿुधंदा रहो, तफ़सीर इब्न जरीर, इब्न जरीर तव्हां ख़बर आहे इमामुल मुफ़स्सिरीन आहे, 4हीं सदी हिजरी जो अज़ीम मुफ़स्सिर। चवंदा आहिनि ॿिया सभु तफ़सीर घणो करे इन मां वरिता विया आहिनि। एॾो अज़ीम मुफ़स्सिर आहे इब्न जरीर तबरी। उहो छा थो लिखे, वतलबू इलैहिल कुर्बत बिल अमल बिमा युर्ज़ीहि, तव्हां अल्लाह जी कुर्बत हासिल करियो अहिड़ा अमल करे जंहिंसां उहो राज़ी थी वञे। इमाम इब्न जरीर तबरी वसीला जी माना करे पियो। उन खां पोइ तफ़सीर कुर्तबी, तफ़सीर इब्न कसीर, तफ़सीर बग़वी, बेज़ावी, फतुल क़दीर, तफ़सीर राज़ी, रूहुल मानी, तफ़सीर अबी सऊद, तफ़सीर ख़ाज़िन, तफ़सीर नसफ़ी, तफ़सीर इब्न आशूर दी तहरीर व तनवीर, तफ़सीर ज़ादुल मसीर, ऐं अबू हयान अंदलुसी जो अलबारुल मुहीत, तफ़सीर कासमी, तफ़सीर तंतावी, तफ़सीर ज़मख़शरी, तफ़सीर अल मन्नार रशीद रज़ा मिस्री जो, तफ़सीर इब्न उसमीन, तफ़सीर मदहरी, तफ़सीर मरागी, अल मुहर्रिर वजीज़ इब्न अतिया जो, अत-तस्हील लिउलूम तंज़ील, ऐं उन खां पोइ सफ़त तफ़ासीर मोहम्मद अली साबुनी जो, ऐं आख़िर में दक्तूर वहाबा ज़ोहिली जो तफ़सीर मुनीर। 24 तफ़सीरनि जा हवाला मुंहिंजी लाइब्रेरी में मौजूद आहिनि। जेकॾहिं को ॾिसणु चाहे ॾेखारण लाइ तयारु आहियां। हिन सभिनी माना कई आहे त वसीला जी माना आहे कुर्बत, अल्लाह जी वेझड़ाई वठो, हासिल करियो नेक अमलनि जे ज़रिए। केॾांहुं बि तव्हांजी तफ़सीर मूंखे ॿुधायो, जेका तफ़सीर तव्हां करियो पिया, कहिड़े अज़ीम मुफ़स्सिर कई आहे। इते ई दलील आहे तव्हांजो नज़रियो बातिल आहे। तव्हां अज़ीम मुफ़स्सिरनि जे रस्ते खे छॾे गुमराही जो रस्तो इख़्तियार कयो। उन खां पोइ ॿुधाईंदो हलां, देवबंदी उलमा हुजत पूरी थी वञे। मौलाना अब्दुल माजिद दरियाबादी, मौलाना ग़ुलामुल्लाह जवाहरुल क़ुरान, ॿई देवबंदी आलिम लिखनि था हिते मुराद आहे वेझड़ाई। उन खां पोइ बरेलवी हाणे गुज़ारे चुको आहे अल्लामा ग़ुलाम रसूल सईदी, तिबियानुल फुरक़ान चवे थो हिते मुराद वेझड़ाई आहे। ऐं उन खां पोइ शिया आलिम अचो उन्हनि ॾांहुं, ही मुंहिंजे साम्हूं तिबियान आहे फी तफ़सीर अल क़ुरान, अल्लामा तूसी 460 हिजरी में फौत थिए थो। मशहूर शिया आलिम तबरसी 5हीं सदी हिजरी जो। इन जो ई खोलियां थो सफ़ो नंबर 508 बल्कि 509 चवे थो अल वसीला हे अल कुर्बत, वसीला कुर्बत वेझड़ाई आहे। 509 नंबर सफ़ो अतिबियान,
अल्लामा तुसी जो अञा ॿियो किताब मजमुल बयान तबरसी जो, अल्लामा तबरसी 548 हिजरी में फौत थिए थो, शिया जो वॾो आलिम, वॾो मुफ़सिर आहे। इन जो हिकु सफ़ो खोलियां थो, सफ़ो नंबर इन जो आहे 314। उन में लिखे थो त वसीला जी माना आहे कुर्बत, त वसल तो इलाही आहे तक़र्रब तो, मूं वसीलो कयो ऐं वेझो थियुसि, तक़र्रब तो। हीअ आहे अल्लामा तबरसी, मशहूर शिया आलिम। वही सोचो देवबंदी बहन, बरेलवी बहन, शिया आलिम बहन, ये सब जा सब चवनि था हिते अल वसीला मां मुराद वेझड़ाई आहे, कोई शख्सी वसीलो कोन्हे। ही शख्सी वसीलो करे वेठा आहिनि कि माण्हू जो इन मां मुराद कुझु माना वेझड़ाई आहे। उनखां पोइ दोस्तो अचूं था ॿिए दलील ॾांहुं। ॿियो दलील पेश कंदा सूरह निसा जी 64 नंबर आयत। इहो मूं दलील ॿुधो, क़ुरान जी आयत आहे। अल्लाह ताला फरमाए थो वलौ अन्नहुम, मुनाफ़िक़नि जो अल्लाह ताला ज़िक्र करे पियो, वलौ अन्नहुम इज़्ज़लमू, जॾहिं उन्हनि ज़ुल्म कयो, अनफुसहुम, पंहिंजी जानियुनि ते, जाऊक, पैगंबर तो वटि अचनि हा, फस्तगफरुल्लाह, अल्लाह खां इस्तगफार कंदा, वस्तगफर लहुमुर रसूल, ऐं रसूल बि उन्हनि जे लाइ इस्तगफार करे हा, लवजदुल्लाह तव्वाब रहीमा, त अलबत अल्लाह खे लहनि हा, ॾिसनि हा, तौबा क़बूल करण वारो आहे, महिरबान। इहा आयत पेश करे चवंदा ॾिसो, जेकॾहिं को माण्हू पंहिंजी जान ते ज़ुल्म करे, उनखे घुर्जे नबी जी क़बर ते अचे, नबी जी क़बर ते अचे। जेकॾहिं को माण्हू पंहिंजी जान ते ज़ुल्म करे चुको आहे, पर क़ुरान में लफ़्ज़ ई कोन्हे। क़ुरान छा चयो आहे? हिते मुनाफ़िक़नि जो ज़िक्र आहे। अॻियां पोयां पढ़ी ॾिसो त मुनाफ़िक़ छा कंदा हुआ, अल्लाह जे नबी वटि फ़ैसिले कराइण खां सवाइ तागूत खां वञी फ़ैसिलो कराईंदा हुआ, पैगंबर वटि कोन ईंदा हुआ, वेंदा हुआ तागूत वटि। इहा आयतूं पढ़ी ॾिसो अॻियां पोयां। हाणे अल्लाह छो शर्त लॻायो त पैगंबर बि इस्तग़फ़ार करे? छो शर्त लॻायो? इन जे करे जो उन्हनि हुकूकुल इबाद में कमी कई, अल्लाह जे नबी जो हक़ उन्हनि कोन ॾिनो। इहो हक़ आहे न पैगंबर जो, त उन खां फ़ैसिलो करायो वञे उनजी ज़िंदगी में। मुनाफ़िक़नि इहो हक़ कोन ॾिनो। हाणे रब शर्त लॻायो त उन्हनि खे पैगंबर वटि अचिणो पवंदो, पैगंबर इस्तग़फ़ार कंदो, रब जे साम्हूं इस्तग़फ़ार कंदा, तॾहिं अल्लाह माफ़ी ॾींदो। इन जो तालुक़ पैगंबर जी ज़िंदगी सां आहे। जेकॾहिं अवी दलील वठो था त पोइ लफ़्ज़ हुजे जाऊ इला क़ब्रिक, पैगंबर तुंहिंजी क़बर वटि अचनि, क़बर न अचनि, ईअं कोन्हे, जाऊक तो वटि अचनि। इन मज़ा साबित सबूत मिले पियो त ज़िंदगी सां तालुक़ आहे, वफ़ा सां न। ज़िंदगी जे अंदरि जेके उहे माण्हू आहिनि से अचनि, पैगंबर तोखां माफ़ी घुरनि। छो माफ़ी घुरनि? उन्हनि तुंहिंजो हक़ अदा कोन कयो, हक़ कोन सुञातो, फ़ैसिलो तोखां कराइना, तोखां कराइण जे बजाए विया आहिनि तागूत वटि। अल्लाह जे नबी जे हक़ में उन्हनि माना धाड़ो हयो आहे, तंहिंजे करे लाज़मी आहे पैगंबर खां माफ़ी घुरनि। जेकॾहिं चओ था त न, हर सूरत में इन मां असीं दलील वठंदासूं अल्लाह जे नबी जी क़बर ते अचे, त हाणे हिकिड़ी आयत अहिड़ी थो पेश करियां जंहिंजो जवाबु तव्हांखे ॾियणो पवंदो। अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकुम कयो, वअज़िन फिन्नास बिल हज, इब्राहिम तूं माण्हुनि में हज जो ऐलान कर। यातूक, हुते जाऊक, हिते यातूक, ईंदा तो वटि, रिजालन पैदल, व अला कुल्ल ज़ामिरिन, कमज़ोर उठनि ते, यातीन मिन कुल्ल फज्जिन अमीक, परे परे जा जेके माना दोराहा जेके रस्ता आहिनि उन्हनि खां, दूर दराज रस्तनि खां ईंदा तो वटि। हाणे हिते मूंखे ॿुधायो, अल्लाह ताला जॾहिं हुकुम ॾिनो त इब्राहिम ऐलान कर माण्हुनि में हज जो तो वटि ईंदा, छा माण्हू अॼु बि इब्राहिम अलैहिस्सलाम वटि अचनि पिया? अचनि पिया? न, इब्राहिम सां गुज़ारे चुको, ज़िंदगी सां तालुक़ आहे। या तूक तो वटि ईंदा, तालुक़ ज़िंदगी सां आहे। हाणे अल्लाह जे बाने इब्राहिम अलैहिस्सलाम वटि कोन पिया अचनि, त हिते बि इहा ॻाल्हि आहे, उनजो तालुक़ अल्लाह जे नबी जी ज़िंदगी सां हो। पर जेकॾहिं तव्हां हरू भरू ज़ोर भरियो था त पोइ अॻिते क़ुरान चवे थो जॾहिं इख़्तिलाफ़ थी पए पैगंबर, इहो हक़ के मूक तोखां फ़ैसिलो कराइनि। पोइ कीअं फ़ैसिलो कराईंदा? वञो फ़ैसिलो करायो। पहिरीं इहो मसइलो पैदा थियो, सैयदा फातिमा रज़ी अल्लाह अन्हा अज़वाज मुतहरात मीरास तलब कई अल्लाह जे नबी जी, पोइ फ़ैसिलो वञी साहबा क़बर ते कराईंदा न, इहो हक़ के मूक तोखां फ़ैसिलो कराइनि। अल्लाह जा बानो ॻाल्हि पतरी पई आहे, इहो हक़ के मूक मां मुराद आहे। हाणे पैगंबर जी वफ़ात खां पोइ क़ुरान हदीस सां रुजू करणो पवंदो, क़ुरान हदीस सां रुजू करणो पवंदो।
त ही ॻाल्हि अल्लाह जे नबी जी ज़िंदगी सां तालुक़ रखे थी। वरना मूंखे ॿुधायो अल्लाह जो नबी वफ़ात खां पोइ इस्तिग़फ़ार कीअं कंदो? वफ़ात खां पोइ उन्हनि माण्हुनि जे लाइ इस्तिग़फ़ार कीअं कंदो? हीउ त ज़िंदगी जो वाक़ियो आहे, ॻाल्हि पधिरे पई आहे। ऐं उन खां पोइ तव्हां ॾिसो अल्लाह ताला इन ई सूरत जी 110 नंबर आयत में पैगम्बर वटि वञण जो शर्त बि कोन लॻायो आहे। जेकॾहिं वाक़ियतनि जो शर्त हर जॻह ते लागू हुजे हा त अल्लाह लॻाया। अल्लाह ताला फरमाए थो वमई यामल सूअन, जंहिं बुछड़ो अमल कयो ऐं यज़लिम नफ़्सहू, या पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कयाई, सुम्म यस्तग़फिरुल्लाह, उन खां पोइ अल्लाह खां इस्तिग़फ़ार करे माफ़ी घुरे, यजिदिल्लाह गफ़ूर रहीम, उहो अल्लाह खे गफ़ूर रहीम बख़्शणार महिरबान ॾिसंदो। हिते शर्त आहे त पैगम्बर वटि वञो न, जंहिं बि ज़ुल्म कयो आहे वो अल्लाह वटि इस्तिग़फ़ार करे। हुते शर्त कहिड़ो? पैगम्बर तूं बि इस्तिग़फ़ार कर। छो? उन्हनि मुनाफ़िक़नि पैगम्बर जो हक़ जेको अदा कोन कयो हो, तंहिं जे करे अल्लाह शर्त लॻायो त उन्हनि मुनाफ़िक़नि खे नबी वटि बि अचणो पवंदो। केॾी वाज़ह ॻाल्हि लॻी पई आहे। उन खां पोइ अॻिते हलूं था। हिकिड़ो वाक़ियो पेश कयो उस्मान बिन हुनैफ जो। हिकिड़ो साहबी नाबीन हो, अल्लाह जे नबी वटि हली आयो, तिरमिज़ी बिन माजा, ऐं दुआ घुराए थो, या रसूल मुंहिंजे लाइ दुआ घुरो त अल्लाह मूंखे नज़र अता करे। इन मां दलील वठनि था त ॾिसो साहबी हली आयो अल्लाह जे नबी वटि। हा हली आयो, पाण ज़िंदा हुआ न, मौजूद हुआ, इन में त कुझु इख़्तिलाफ़ आई कोन। ऐं ॿी ॻाल्हि हुन चयो छा? उदउल्लाह ली, अल्लाह जा रसूल अल्लाह खां दुआ घुरो मुंहिंजे लाइ। इहो छाजो वसीलो आहे? दुआ जो वसीलो। जीअर इंसान खां दुआ जो वसीलो, मुंहिंजे लाइ अल्लाह खां तव्हीं दुआ घुरो। अल्लाह जे रसूल दुआ घुरी, अल्लाह ताला नज़र मोटाए ॾिनी। जेकॾहिं तव्हां वारो नज़रियो वठिजे त उस्मान बिन हुनैफ अल्लाह जे नबी वटि कोन अचे हा, घर वेही चविया ऐ अल्लाह पैगम्बर जे मुहाबे तुफ़ैल मूंखे नज़र अता फरमा। ईअं चयाई, ईअं चविया न जीअं अव्हां चओ था, पंहिंजे घर वेठे या दुआ घुरे हा, या अल्लाह मूंखे अल्लाह जे नबी जे तुफ़ैल मुहाबे नज़र मूंखे मोटाए ॾे। ईअं त कोन कयईं। अल्लाह जे रसूल वटि हली आयो, अल्लाह जे रसूल फरमायो पहिरीं वज़ू कर, इहो बि नेक अमल आहे। बरकात नमाज़ पढ़, इहो बि नेक अमल आहे। उन खां पोइ अल्लाह खां दुआ घुरनि था, अल्लाह नज़र मोटाए ॾिनी। इन में काफ़ी शयूं साबित थियूं। नेक अमलनि जो वसीलो, अल्लाह जे रसूल जो वसीलो दुआ जो ज़िंदगी में। वरना उमर बिन ख़त्ताब अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब खां छो दुआ घुराया? सोचो, क़बर ते वञे हा न, छो दुआ घुराया? उन खां पोइ अॻिते हिकिड़ी आयत पेश कनि था, सूरह अल बक़रा जी 99 नंबर आयत। उन में आहे, पहिरीं पस मंज़र ॿुधाईंदो हलां त यहूदी जेके मदीने जे अंदरि हूंदा हुआ, जॾहिं मुशरिकीन मक्का सां हुनजो टकराव थींदो हो, शिकस्त खाईंदा हुआ यहूदी, उहे छा चवंदा हुआ त इंतज़ारु करियो, आख़िरी नबी असां में ईंदो, उन सां गॾिजी तव्हां सां विढ़ंदासीं, उन पैगम्बर सां गॾिजी तव्हांजे ख़िलाफ़ विढ़ंदासीं, इंतज़ारु करियो। इहो धमकी ॾींदा हुआ मुशरिकीन मक्का खां। अल्लाह ताला फरमाए थो वकानू मिन क़ब्लु, उहे यहूदीन खां अॻु में यस्तफ्तिहून अलल लज़ीन कफ़रू, उहो काफ़िरनि जे मुक़ाबले में उहे छा कंदा हुआ? फतह तलब कंदा हुआ। काफ़िरनि जे मुक़ाबले में फतह तलब कंदा हुआ। इस्तिफ्ताह बाब इस्तिफ़आल, तलब जी माना उन में हूंदी आहे। फतह तलब कंदा हुआ काफ़िरनि जे मुक़ाबले में। फलम्मा जाअहुम, पोइ जॾहिं आयो उन्हनि वटि हक़ या पैगम्बर आयो, मां अरफ़, जेके उन्हनि सुञातो थी, कफ़रू, उन्हनि इनकार करे छॾियो। हाणे मूंखे ॿुधायो इन में वसीले जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हिन में कहिड़ी वसीले जी ॻाल्हि आहे? असल पस मंज़र इहो आहे त यहूदी जेके माना मुशरिकनि खां शिकस्त जॾहिं खाईंदा हुआ, तॾहिं अल्लाह खां दुआ घुरंदा हुआ त ऐं अल्लाह पंहिंजो आख़िरी नबी जल्द मबूस फरमा, तां त असीं उन सां गॾिजी मुशरिकनि ते ग़लबो हासिल कयूं। माना इहा ई आहे, या अल्लाह तूं जल्दी मबूस फरमा। हुननि सम्झो पैगम्बर असां में ईंदो, पर जॾहिं अल्लाह जो रसूल अरबनि में आयो तॾहिं इनकारी थी विया। हसद जे करे त आख़िरी पैगम्बर यहूदियुनि में छो कोन आयो, अरबनि में मबूस कीअं थियो? दुआ अल्लाह खां घुरंदा हुआ, या अल्लाह तूं नबी खे मबूस फरमा, उन सां गॾिजी असां इन्हनि जे ख़िलाफ़ विढ़ूं। इन में का बि ॻाल्हि राय जे वसीले वारी कोन्हे। उन खां पोइ दोस्तो हिकिड़ी माना रिवायत पेश कनि था, ऐं चाहियां थो त हुनखे वाज़े कंदो हलां। केतिरनि माण्हुनि मूंखे फेसबुक ते रिवायत पेश कई आहे त जॾहिं आदम अलैहिस्सलाम खां ख़ता थी, आदम अलैहिस्सलाम खां ख़ता थी त आदम अलैहिस्सलाम ॾिठो अर्श जे थंभनि ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह लिखियलु हुजे। ही त माना हस्ती आहे जंहिंजो नालो अर्श जे थंभनि ते लिखियलु आहे। अल्लाह जे नबी जे वास्ते सां दुआ घुरियाई, अल्लाह ताला
आदम अलैहिस्सलाम जी ख़ता माफ़ करे छॾी। तव्हां ॿुधो हूंदो, केतिरा दफ़ा तव्हां इहो वाक़ियो ॿुधो हूंदो, केतिरनि माण्हुनि मूंखे कमेंट जे अंदरि इहो वाक़ियो लिखी ॾिनो आहे। पर इंसान तॾहिं जहालत जॾहिं सुवार थी वेंदी आहे न, मुहक़िक़ जे बजाए मुक़ल्लिद थी वेंदो आहे न, त वॾियूं ठोकरूं खाईंदो आहे, वॾियूं ठोकरूं खाईंदो आहे। इन्हनि खां पुछो इन हदीस जी सनद छा आहे, पहिरीं मूंखे ॿुधायो। क़ुरान जे बि ख़िलाफ़ आहे, अॻिते मां चवां थो इहा रिवायत क़ुरान जे बि ख़िलाफ़ आहे। मुस्तदरक हाकिम जे अंदरि इहा रिवायत इमाम हाकिम आंदी आहे। इमाम हाकिम इहा रिवायत हाणे चवे थो इहा रिवायत सही आहे, पर मुहद्दिसीन जो मञियल हिकिड़ो उसूल आहे त इमाम हाकिम हदीस जी तसहीह जे मामले मुतसाहिल आहे। मुतसाहिल माना हल्को हथ आहे हुनजो, यकदम ज़ईफ़ मौज़ू रिवायत खे बि सही चई छॾींदो आहे। इमाम हाकिम जी तसहीह उनजी का बि अहमियत कोन्हे। इमाम हाकिम छा चयो, हीअ रिवायत सही आहे, पर इमाम ज़हबी अल्लाह जो लख रहमतूं हुजनि जंहिं तलख़ीस कई आहे मुस्तदरक हाकिम जी, उन फौरन चयो बल मौज़ूल सही कोन्हे बल्कि घड़ियल आहे, फैब्रिकेटेड आहे, ठाहियल आहे। सही त परे जी ॻाल्हि, ही ठाहियल रिवायत आहे, घड़ियल रिवायत आहे, फैब्रिकेटेड आहे। छो इन जो रावी आहे जंहिंजो नालो यादि करे छॾियो, अब्दुर्रहमान बिन ज़ैद बिन असलम। रावी जो नालो छा आहे, अब्दुर्रहमान बिन ज़ैद बिन असलम। उन जे बारे में मुहद्दिसीन किराम छा था चवनि, चंद हवाला रुगो पढ़ी ॿुधायां, वरना वॾो मौज़ू आहे। उहे जेके मुहद्दिसीन किराम चवनि था त इहो अब्दुर्रहमान बिन ज़ैद बिन असलम, इमाम इब्न जोज़ी चवे थो अजमऊ अला ज़ाफ़िही, मुहद्दिसीन इन जे ज़ईफ़ हुजण ते मुत्तफ़िक़ आहिनि। इत्तफ़ाक़ आहे मुहद्दिसीन जो त अब्दुर्रहमान बिन ज़ैद बिन असलम ज़ईफ़ आहे। ॿियो हवालो इमाम इब्न तैमिया चवे थो ज़ईफ़ुन बित्तिफ़ाक़िहिम, मुहद्दिसीन किराम जो इत्तफ़ाक़ आहे त हीअ रावी ज़ईफ़ आहे। टियों हवालो इब्न हजर जो त मुत्तफ़क़ुन अला तज़ईफ़िही, त मुहद्दिसीन किराम मुत्तफ़िक़ आहिनि त हीअ माण्हू जेको माना ज़ईफ़ हो। बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, इमाम इब्न मुलक्किन बि चवे थो अल बदरुल मुनीर जे अंदरि त सभु मुहद्दिस चवनि था त हीअ जेको माना रावी जेको आहे ज़ईफ़ हो, बल्कि इब्न हजर ऐं इमाम ज़ाबी चवनि था इहा रिवायत बातिल आहे। बल्कि इमाम हाकिम ख़ुदि चवे थो, जंहिं चयो आहे त रिवायत सही आहे, उहो पाण चवे थो त हीअ अब्दुर्रहमान बिन ज़ैद बिन असलम पंहिंजे पीउ खां कूड़ियूं रिवायतूं बयानु कंदो आहे, ऐं हीअ रिवायत बि हुन पंहिंजे पीउ खां रिवायत कई आहे। मज़ेदार ॻाल्हि, हीअ रिवायत बि हुन पंहिंजे पीउ खां वरिती आहे, कूड़ियूं रिवायतूं पेश कंदो आहे। हाणे जेको रावी कूड़ो हुजे, हदीसूं ठाहिण वारो हुजे, जंहिंखे मुहद्दिसीन किराम चयो हुजे त सभ जा सभ इन ते मुत्तफ़िक़ आहिनि त ज़ईफ़ रावी आहे, उनजी रिवायत खे उहो ई पेश करे सघे थो जेको जाहिल हुजे। ऐं उन खां पोइ करे क़ुरान त पढ़ो, हिन हदीस में अचे थो त अल्लाह जे नबी जे वास्ते सां दुआ घुरियईं तॾहिं माफ़ी मिली। पर सूरह बक़रा अल्लाह ताला छा थो फरमाए, जॾहिं आदम अलैहिस्सलाम खां ख़ता थी, फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि, आदम अलैहिस्सलाम पंहिंजे रब खां कुझु कलिमात सिखी वरिता, कुझु ॻाल्हियूं सिखी वरितियूं। पोइ अल्लाह उन कलिमात जे ज़रिए तौबा क़बूल कई आदम अलैहिस्सलाम जी। ही क़ुरान करीम आहे। ऐं उहे कलिमात कहिड़ा, तव्हां दुआ घुरंदा आहियो न, सूरह आराफ जी 23 नंबर आयत, रब्बना ज़लमना अनफुसना, ऐं रब असांजा असां पंहिंजी जानियुनि ते ज़ुल्म कयो, व इल्लम तग़फिर लना, जेकॾहिं तो असांखे माफ़ी न ॾिनी, व तरहमना, तो असां ते रहम न कयो, लनकूनन्न मिनल ख़ासिरीन, त ज़रूर असां नुक़सान वारनि मां थी वेंदासूं। इहे कलिमात जॾहिं आदम अलैहिस्सलाम चया, उनजी घरवारी चया, अल्लाह उन खां पोइ माफ़ी ॾिनी। हाणे रिवायत क़ुरान जे बि ख़िलाफ़, अंधेर नगरी आया कोन, इन रिवायत खे पेश करियो पिया। कॾहिं हदीस जा किताब पढ़ी त ॾिसो, सनदूं त कॾहिं पढ़ी ॾिसो, मौज़ू ऐं घड़ियल रिवायत हुनखे पेश करियो। उन खां पोइ ॿुधाईंदो हलां, एतिराज़ करण वारा बरेलवी घणो करे हनफ़ी आहिनि, हनफ़ी सॾाईंदा आहिनि न, बरेलवी केरु आहिनि, देवबंदी केरु आहिनि, ॿई हनफ़ी ग्रुप आहिनि, फ़र्क़ु अथनि, लेकिन आहिनि ॿई हनफ़ी। चवंदा आहिनि त असां इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जा मुक़ल्लिद आहियूं, ऐं बाज़ औक़ात एॾा सख़्त आहिनि, ऐं तव्हांखे ॿुधायां जो हदीस रसूल खे छॾे ॾींदा आहिनि, पर इमाम जे कौल खे कोन छॾींदा आहिनि। ऐं केतिरा मिसाल पेश करे सघां थो, फ़िलहाल मौज़ू मुंहिंजो इहो न आहे। केतिरा मिसाल पैगंबर जी सही हदीस खे छॾे ॾींदा, पर इमाम जे कौल खे कोन छॾींदा। पर अजीब ॻाल्हि, हिते इमाम जे कौल खे कोन वरितो अथनि। अक़ीदे जे मसइले में
इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह छा थो चवे, युकरहो इहा ॻाल्हि मकरूह आहे, ऐं यकूल रजुल त को माण्हू चवे असअलुक बिहक़ि फुलानिन, ऐं अल्लाह तोखां सुवाल करियां थो फलाणे जे बेहक़, ऐं बेहक़ि अंबियाइक तुंहिंजे पैगंबरनि जे वास्ते या बेहक़, ऐं रसूलिक या तुंहिंजे रसूलनि जे बेहक़ वास्ते तुफ़ैल तोखां दुआ घुरां थो। इमाम साहब चवे थो दुआ जो इहो तरीक़ो मकरूह आहे, ऐं फ़िक़्ह हनफ़ी जो उसूल आहे जॾहिं मकरूह जो लफ़्ज़ मुतलक़न इस्तेमालु थींदो आहे उन मां मुराद मकरूह तहरीमी आहे, नाजाइज़ आहे, हराम आहे। इन तरीक़े सां दुआ घुरण केरु पियो चवे? इमाम अबू हनीफा। अञा हिकिड़ो कौल ॿुधाईंदो वञा, हैरान थी वेंदा, अञा हैरान थी वेंदा। दुरे मुख़्तार वारो पहिरियों जिल्द 47 नंबर सफ़ो छा थो चवे, फलानतु रब्बिना आदाद रमलिन अला मन रद्द कौल अबी हनीफा। असांजे रब जूं वारी जे ज़रनि बराबरि उन माण्हू ते लानतूं हुजनि जेको अबू हनीफा जो कौल रद्द करे। असांजे रब जूं वारी जे ज़रनि बराबरि लानतूं हुजनि उन माण्हू ते जेको इमाम अबू हनीफा जो कौल रद्द करे। दुरे मुख़्तार पहिरियों जिल्द 47 नंबर सफ़ो। ऐं हिते अक़ीद जो मामिलो जॾहिं आयो इमाम साहब खे छॾे ॾिना। मुंहिंजो इहो क्लिप हलियो आहे, दलील पेश कयो अथमि, हिकिड़े जवाब कोन ॾिनो आहे। छो हिते तकलीफ़ छो विसरी वई? हिते इमाम साहब यादि छो कोन आयो? हिते तकलीफ़ छो विसरी वई? गारियूं ॾियण वारो, हिते इमाम साहब तव्हांखे यादि छो कोन आयो आहे? होॾां चओ था हिकिड़ो कौल रद्द करे त वारी जे ज़रनि बराबरि असांजे रब जूं लानतूं हुजनि। पोइ हिते इमाम साहब जो कौल छो छॾे ॾिनो जेको चवे थो इन तरीक़े सां दुआ घुरण नाजाइज़ आहे, हराम आहे। ऐं तव्हांखे 12 किताबनि जा हवाला ॾींदो हलां इमाम अबू हनीफा जिन कौल ते। अल्लाह रियाकारी खां बचाए। पूरो हफ़्तो महिनत कई अथऊं। पहिरियों हवालो शरह फ़िक़्ह अकबर, ॿियो हिदाया, टियों शरह विकाया, चौथों शरह अक़ीदे तहाविया, पंजों फतावा आलमगिरी, छहों अल बहरुर राइक, सतों तबय्युनुल हक़ाइक़, अठों अल बिनाया शरह हिदाया, नौ अल इनाया शरह हिदाया, ॾहों बदायो सनाए, 11 दुरे मुख़्तार, 12 मजमउल अनहुर। 12 फ़िक़्ह हनफ़ी जा किताब जिन जे अंदरि इमाम अबू हनीफा जो कौल मौजूद आहे। छो क़बूल नथा करियो? छाजे लाइ क़बूल नथा करियो? वेही सोचियो। उन खां पोइ चवां थो अल्लाह अकबर। अहिड़ा माण्हू बि जेके चवनि था असीं शिया आहियूं, उन बि घटि वधि ॻाल्हायो आहे, पर आउं चवंदो आहियां कॾहिं अल्लाह जा बानो पंहिंजा किताब पढ़ी त ॾिसो। इहे किताब असीं तव्हांखे ॿुधायूं तॾहिं पढ़ो। छो त अहले हदीस मुहक़िक़ हूंदो आहे, मुक़ल्लिद कोन हूंदो आहे। इहा मुंहिंजे साम्हूं किताब जो नालो नहजुल बलागा, जंहिंजे बारे मशहूर आहे त सैयदना अली बिन अबी तालिब जो किताब आहे। उनजो खुतबो नंबर 108, सफ़ो नंबर 315, सैयदना अली वसीलो छाखे चयो आहे। ॻाल्हि टुटी वञे न जी। जंहिंजी मोहबती दावा कई वञे थी उन अज़ीम इंसान जो कौल क़बूल आहे। 108 नंबर खुतबो। अरबी इबारत कोन थो पढ़ा, उनजो तर्जुमो मुफ्ती जाफर हुसैन चयो आहे, अल्लाह की तरफ से वसीला ढूंढने वालों के लिए बेहतरीन वसीला। छा थो चवे? जेके अल्लाह ॾांहुं वसीलो ॻोल्ही न पिया, तंहिंजे लाइ बहितरीन वसीलो कहिड़ो आहे? 14 शयूं ॿुधाए थो। सैयदना अली घणियूं शयूं थो ॿुधाए? 14 शयूं। चवे थो जेके अल्लाह ॾांहुं वसीलो तलब कनि था, बहितरीन वसीलो ही आहे। कहिड़ो? हज़रत अली ॿुधायो कि शख़्स जो वसीलो न। चवे थो पहिरीं अल्लाह ऐं रसूल ते ईमान, पहिरीं अल्लाह जे रस्ते में जिहाद, कलमे तौहीद, 4 ते नमाज, 5 ते ज़कात, 6 ते रमज़ान जा रोज़ा, 7 ते बैतुल्लाह जो हज ऐं उमरो, 8 ते माइटनि सां सुहिणो सलूक, 9 नंबर ते लिक में ख़ैरात करणु, 10 नंबर ते ज़ाहिर ज़हूर ख़ैरात करणु, 11 नंबर ते माण्हुनि ते एहसान करणु, 12 नंबर अल्लाह जो ज़िक्र करणु, 13 नंबर पैगंबर जी सीरत जी पैरवी करणु ऐं 14 नंबर क़ुरान जी तालीम हासिल करणु। केरु थो चवे? सैयदना अली बिन अबी तालिब, नहजुल बलागा। अचो इहो हवालो ख़तमु थियो। ॿियो किताब मुंहिंजे साम्हूं असल में फारसी में मोट मौजूद आहे 3 जिल्दनि में। नालो हयातुल क़ुलूब, उनजो उर्दू तर्जुमो कयो आहे माना हिकिड़े शिया आलिम, नालो आहे सीरत रसूल। हीअ किताब मुल्ला बाक़िर मजलिसी जो, मुल्ला बाक़िर मजलिसी जो किताब आहे। नालो हिनजो रखियो आहे सीरत रसूल। असल में किताब कहिड़ो आहे? हयातुल क़ुलूब।
हाँ इन जो 997 नंबर सफ़ो खोलियां थो। अल्लाह अकबर, ॻाल्हि टोड़े छॾी आहे, ॻाल्हि हिन माण्हू टोड़े छॾी आहे। चए थो अल्लाह जो प्यारो पैगम्बर पंहिंजे मर्ज़ वफ़ात में हुजनि, मस्जिद में अचनि था। हिकिड़े पासे चवे थो सैयदना अली आहे, ॿिए पासे आहे फज़ल बिन अब्बास आया मस्जिद में। हुन खां पोइ ख़ुतबो ॾियनि था। ख़ुतबे में छा था चवनि? उर्दू इबारत पढ़ां थो, सिंधी तर्जुमो करियां थो। ऐ लोगो, खुदा और किसी के दरमियान कोई वसीला और जरिया नहीं। ऐ इंसानो, अल्लाह के ॿिए जे दरमियान को वसीलो ऐं ज़रियो न आहे जिससे कोई नेकी हासिल करे, जैसा को नेकी हासिल करे या कोई जरर दूर करे या नुकसान के परे करे, सिवाय खुदा की फरमान बरदारी के अमल करने के, सिवाय एड़ा अमल करण जैसा अल्लाह की फरमान बरदारी थी। सैयदना अल्लाह जे प्यारे पैगम्बर जो कौल कहिड़ो आहे त माण्हुनि ऐं अल्लाह जे विच में को वसीलो कोन्हे। हयातुल क़ुलूब। ऐं हाणे पेश कंदो हलां अज़ीम इंसान इमाम ज़ैनुल आबिदीन, ज़ैनुल आबिदीन सैयदना अली बिन हुसैन, सैयदना हुसैन जो पुटु। उनजो किताब सईफ़ सज्जादिया, ये मुंहिंजे हथ में आहे, अरबी जे अंदरि सईफ़ सज्जादिया 173 नंबर सफ़ो खोलियां थो। दुआ घुरी अथसि अल्लाह खां। ही सॼे किताब जे अंदरि जॾहिं तव्हां पढ़ंदा, जेके दुआवनि डायरेक्ट अल्लाह खां, वरी हिन में तौहीद बयान बि कई वई आहे। चवे थो सैयदना अली बिन जेको सो हुसैन व वसीलती इलैक तौहीद, ऐं मुंहिंजा रब तोॾां मुंहिंजो वसीलो तौहीद आहे, तोॾां मुंहिंजो वसीलो तौहीद आहे। ऐं अॻु में छा बयानु करे चुको आहियां? नेक अमल वसीलो आहे, ईमान वसीलो आहे, तौहीद वसीलो आहे। सैयदना अली बिन हुसैन चवे थो या अल्लाह तुंहिंजे तरफ़ मुंहिंजो वसीलो तौहीद आहे। अल्लाह अकबर। मां तव्हां अंदाज़ो लॻायो दोस्तो त केतिरे क़दर हक़ वाज़े पियो आहे, केतिरे क़दर ॻाल्हि जेका वाज़े पई आहे। आख़िर में ज़िक्र कंदो हलां क़ुरान मजीद जी कुझु दुआनि जो। टाइम कोन्हे पर दुआऊं पढ़ी ॿुधायां, नाला वठंदो हलां, तव्हां रुगो पढ़जो सही क़ुरान जे अंदरि। आदम अलैहिस्सलाम जी दुआ सूरह आराफ 23 नंबर आयत, इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ इब्राहिम नाले सूरत 27 खां 41 नंबर आयत, नूह अलैहिस्सलाम जी दुआ सूरत नूह 28 नंबर आयत, मूसा अलैहिस्सलाम जी दुआ अल कसस 24 नंबर आयत, अय्यूब अलैहिस्सलाम जी दुआ सूरह अंबिया 81 नंबर आयत, यूनुस अलैहिस्सलाम जी दुआ अल अंबिया सूरत 87 नंबर आयत, सुलेमान अलैहिस्सलाम जी दुआ सूरह नमल 19 नंबर आयत, ज़करिया अलैहिस्सलाम जी दुआ सूरह मरियम 4 खां 6 नंबर आयत, अल्लाह जे प्यारे पैगम्बर जी दुआ सूरह ज़ुमर 46 नंबर आयत, असहाब कहफ जी दुआ सूरह कहफ 10 नंबर आयत, फिरौन जी घरवारी जी दुआ सूरह तहरीम 11 नंबर आयत, मलाइकन जी दुआ सूरह मोमिन 7 नंबर आयत, जन्नतिन जी दुआ सूरह फातिर 34 नंबर आयत, आराफ 43 नंबर आयत, मलक सबा जी दुआ नमल 44 नंबर आयत। हाणे मूंखे ॿुधायो कि जेके मूं दुआऊं ॿुधायूं क़ुरान जूं, हिकु दुआ जे अंदरि कंहिंजो वास्तो वसीलो करे, हिकु दुआ जे अंदरि। उन खां पोइ ॿुधाईंदो हलां साईं सीढ़ी लॻायो अल्लाह जा बाना व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, असीं इंसान खे उन शाह रग खां ज़्यादा क़रीब आहियूं। हिते कहिड़ी सीढ़ी लॻाईंदे त ॻाल्हि दोस्तो पधरी पई आहे, बिल्कुलु हक़ वाज़े पियो आहे। जेको रब असांखे एतिरो क़रीब आहे, छो न डायरेक्ट उन खां दुआ घुरूं। आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए तव्हां ते ॻाल्हि वाज़े कंदो हलां, जेके वास्ता वसीला मुहाबा तुफ़ेल वठनि था, इन दुआ जे तरीक़े में हिकिड़ो वॾो ख़तरो आहे। तव्हीं रब जा नाशुक्रा थी वेंदा, बदगुमान बि थी वेंदा। बदगुमान कीअं त अल्लाह दुआ क़बूल न कंदो जेसि ताईं कंहिं बुज़ुर्ग जो वसीलो न वठिजे। ऐं नाशुक्रो कीअं? दुआ क़बूल पई, छा चवंदो? अल्लाह त क़बूल कोन करिया पर फलाणे बुज़ुर्ग क़बूल कराई। तंहिंजे करे रब खां दूर थी वेंदो इन तरीक़े सां दुआ घुरण वारो। जेको डायरेक्ट अल्लाह खां दुआ घुरे थो, रब जे क़रीब थी वेंदो। सादो मिसाल जी तक़रीर ख़तमु करियां। अवां जो कमु कंहिं ऑफिसर में फाथल आहे, ख़बर ऑफिसर कमु कोन कंदो, मिनिस्टर खां सिफारिश कराई, ऑफिसर कमु कयो। हाणे शुक्रियो कंहिंजो अदा कंदा? ऑफिसर जो, मिनिस्टर जो? मिनिस्टर जो। तव्हां चवंदा त ऑफिसर कमु कोन करे हा जेकॾहिं मिनिस्टर सिफारिश न करे हा। हिते बि ईअं आहे, चवंदा त नऊज़ बिल्लाह, अल्लाह त दुआ क़बूल कोन करे हा पर फलाणे क़बूल कराई। तंहिंजे करे दोस्तो ॻाल्हि पधरी पई आहे, पंहिंजे रब जे वेझा थियूं, उन खां ई दुआ घुरूं। वाखिरो दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।